बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ देह सारे ॾई न पचारे मिड़निया मेहरबान घणो। अस्सलामु अलैकुम तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी त बिल्कुलु तव्हां ठीकु हूंदो ऐं इन दुआउनि सां असां प्रोग्राम जो स्टार्ट वठूं था त अल्लाह तबारक व तआला मूंखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, पंहिंजनि प्यारनि सां हुजो ऐं जेकॾहिं तबियत में चाकाई न बि आहे तॾहिं बि खोड़ सारियूं दुआऊं त अल्लाह साईं तव्हांखे शिफ़ा नसीब फरमाए। सुबुह सुबुह जो जेको आगाज़ु आहे यकीनन आगाज़ु ख़ूबसूरत हूंदो आहे ॾींहं जो। अच्छा, ॾींहं जो जेकॾहिं स्टार्ट सुठो वठूं था त पूरो ॾींहुं सुठो गुज़रे थो। ॿ टे ॾींहं अज़मत ईअं थियो त मुंहिंजी मदर जी तबियत में कुझु चाकाई न हुई त माना थोरी सैडनेस हुई। ऐं कल्ह अम्मी कावड़ में ॾाढो सुबुह जे टाइम ते आई ऐं चांहि जो कप अम्मी जे हथ में अम्मी मूंखे चयो ताहिरा तुंहिंजो कहिड़ो तरीक़ो आहे, एतिरी देरि ताईं सुठी पई हूंदी आई। त मां उथियसि त मां खिली उथियसि अम्मी सां। अम्मी खे ॾिसी करे मूंखे ॾाढी ख़ुशी थी त अम्मी माना पंहिंजे बिस्तर तां उथी आई आहे, मूं ते कावड़ करे पई त मूंखे ॾाढो सुठो लॻो। यकीन कयो मुंहिंजो कल्ह जो ॾींहुं ॾाढो ज़बरदस्तु गुज़रियो। सॼो ॾींहुं आउं खिली आहियां, सॼो ॾींहुं मां पंहिंजे घर वारनि सां मस्ती मज़ाक कई आहे, ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां मुंहिंजो ॾींहुं स्पेंड थियो आहे। त मूंखे ईअं महसूसु थिए थो त सुबुह सुबुह जेकॾहिं तव्हांखे ख़ुशी आहे, तव्हां ख़ुशि आहियो त पूरो जो पूरो ॾींहुं ॾाढो सुठो गुज़रंदो आहे। इहा नंढी टिप आहे, तव्हां ज़रूरु फॉलो कजो इनखे ऐं तव्हां सुभाणे असांखे ॿुधाइजो तव्हांजो ॾींहुं कीअं गुज़रियो। नाज़रीन, अवां सां मुखातिब आहियां ऐं जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि हिन सेट ते। बिल्कुलु, मां तव्हांजो पंहिंजो अज़मतुल्लाह कुंभर ऐं इन दुआ संगत जेका बिटाई कई आहे त आलम सभु आबाद करी ऐं अलाह साईं तव्हांखे आबाद करे, ख़ुशि करे, हिन सॼे आलम खे ख़ुशि करे ऐं पंहिंजो ख़्यालु रखो। गर्मियूं आहिनि ऐं कल्ह त ताहिरा कराची, हैदराबाद, लाड़काणो ऐं सॼो दादू खां वठी जेको शिकारपुर ताईं बेल्ट आहे उहो सफ़ा ईअं ॿरियो पिए ऐं सिज जेको आहे पंहिंजा तजला पे ॾेखारिया। सो 46 खां वठी 50 डिग्री सेंटीग्रेड ताईं कल्ह गर्मी हुई ऐं ख़तरनाक गर्मी। सो इन करे महिरबानी करे छांव जो वधीक इस्तेमालु कयो, किथे बि तव्हां बीहो था त छांव ॻोल्हियो ऐं गॾोगॾु पाणीअ जो वधीक इस्तेमालु कयो ऐं पंहिंजो ख़्यालु रखो। का बि जेकॾहिं डिहाइड्रेशन थिए थी या कुझु थिए थी त तव्हां जूसिस खे अख़्तियार कयो। हीअ जेकी जूसिस मुख़्तलिफ़ एनर्जी वारा आहिनि या वरी पंहिंजो फ्रेश जूसिस अञा वधीक बहितर रहंदा। इहो त तमामु इहो फ़ाइदेमंद आहे। गॾोगॾु लस्सी जा तव्हां ॾिसंदा हूंदा स्टॉल्स लॻल हूंदा आहिनि या वरी ही थाधल में आई थिंक थोरो हुन में अलाए कहिड़ो खसखस अलाए छा विझंदा आहिनि त उहो गले खे लॻंदी आहे। ॿियो वरी हीअ जेको आलू बुखारे जा शरबत आहिनि इमली वारा, इहे पंहिंजा सादा जेके शरबत आहिनि, इहे हूअं त डॉक्टर चवंदा न पियो, पर किथे किथे जेकॾहिं तव्हांखे सुठा मिलनि था सफ़ाई सुथराई वारा त पोइ ज़रूरु उन्हनि खे इस्तेमालु करणु घुरिजे। ॿियो त वरी घरनि में बि शरबत ॾाढा सुठा तयारु थियनि था अॼुकल्ह। वरी ईअं आहे जो पाण मतिलबु वीडियोस फॉलो कंदा आहियूं न, त हर ॿियो शयूं पाण घर में बि तयारु करे सघूं था। त गर्मी में ॾाढो ज़बरदस्तु हूंदो आहे, तव्हां घर में तयारु कयो, उहे शयूं वापरायो। अॼुकल्ह अज़मत तव्हां प्रोग्राम में लीडिंग न्यूज़ ॿुधाईंदा आहियो त मुंहिंजो न करंट अफेयर्स जी तरफ़ मतिलबु रुझान आहे बि ऐं थोरो शौक़ु बि मूंखे थींदो आहे। इहो रीज़न इहो बि आहे त मुंहिंजे बाबा साईं मतिलबु इलाही करंट अफेयर्स जेको आहे न उन सां थोरो मतिलबु सॼो ॾींहुं छाकाणि त रिटायरमेंट खां पोइ इन्हनि शयुनि ते काफ़ी माना तजज़ियो कंदा रहंदा आहिनि न। त कल्ह मां ॾिसां पई DGI-SRP जो जेको अहम बयानु हुयो उनमें ॾफेड़ी टोलो उन्हनि करार ॾिनो आहे। 9 मई जो वाक़ियो कल्ह तव्हां ॾाढे सुठे तरीक़े सां बयानु कयो आहे। उन खां अलावा गुमशुदगी जे हवाले सां उन्हनि जेको बयानु ॾिनो आहे उन बाबति आउं चाहींदुसि त तव्हां पहिरीं जेको आहे न लीडिंग न्यूज़ जी जेके बि आहिनि उहे तव्हां असांजे तमामु नाज़रीन। बिल्कुलु DG-ISPR आहिनि मेजर जनरल अहमद शरीफ़ साहिबु ऐं हिननि खे पाण जेकॾहिं सवली सिंध में चवंदा आहिनि त पाक फ़ौज जो तर्जुमान आहिनि ऐं उन्हनि कल्ह हिकिड़ी तमामु ॾिघी प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते उन्हनि हिकिड़ो ब्रीफली जेको आहे शयुनि खे ॿुधायो पिए ऐं मंज़र पस मंज़र ऐं केतिरनि शयुनि तां उन्हनि पर्दो बि खयो। तमामु सुठी हिकिड़ी हुई ऐं रावलपिंडी में उहा प्रेस कॉन्फ्रेंस थी जेका मूं बिल्कुलु इन सां ॿुधमि पई हुई ऐं ॾिठमि केतिरा ई सुवाल असांजा बि हुआ ऐं उते सहाफ़ी दोस्तनि उहे सुवाल बि कया। गॾोगॾु कल्ह सॼो जेके बि तव्हांजा टॉक शोज़ हुआ राति देरि ताईं जेके 12 बजे ताईं हलंदा आहिनि उहे सभु हुन ते ई ॿधलु हुआ। त हुननि जेका सिधी ॻाल्हि कई ऐं जेको हुननि मौक़ुफ़ रखियो त हुननि चयो त असांजी का बि PTI सां डील न पई थिए ऐं हुननि चयो त हीउ वॻो वरी टोलो आहे ऐं हिननि खे सज़ा मिलणु घुरिजे ऐं जेकॾहिं इन्हनि खे असां माफ़ु करे छॾियोसीं या हिननि सां डील करे वरितीसीं त इहो ॿीहर वरी जेको आहे इहो फ़ौज ते चढ़ाई कंदो। ऐं हुन चयो त इन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचाइणु घुरिजे ऐं इन्हनि खे कैफ़र किरदार ताईं न पहुचाइण जे करे इंसाफ़ वारे निज़ाम ते सवाल उथनि था ऐं इन्हनि खे जेकॾहिं सज़ा न मिलंदी त इहे कंहिंजी बि जान इज़त ऐं तहफ़ुज़ जेको आहे उहो कंहिंजी बि इज़त महफ़ूज़ न रहंदी। केतिरियूं उन्हनि ॻाल्हियूं कयूं ऐं उन्हनि चयो त उन्हनि सां ॻाल्हियूं कंहिं बि सूरत में न थींदियूं ऐं PTI जे हिन टोले सां हू माफ़ी वठनि ऐं असां जेको आहे असां कॾहिं बि उन्हनि खे माफ़ु न कंदासीं।
सहाफ़ियुनि उन्हनि खां सवाल कयो त साईं इज़हार राय जी आज़ादी आहे, तव्हां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ट्विटर बंदि करे था छॾियो, फेसबुक बंदि कयो थो वञे, सोशल मीडिया बंदि कयो थो वञे, त उन्हनि चयो त इज़हार जी आज़ादी बिल्कुलु आहे, पाकिस्तान जे आइन में बि लिखियलु आहे त तव्हां हिन आइन जे तहत हर कंहिंखे पंहिंजे इज़हार जी राय जी आज़ादी आहे, चाहे उहा मज़हब जे हवाले सां हुजे, चाहे उहा सकाफ़त जे हवाले सां हुजे, पर इज़हार राय जी आज़ादी आहे, उहो पंहिंजे जीअण जो हुनखे हक़ु आहे। पर इन जो मक़सदु इहो न आहे त असां जेको आहे मुल्की जेका सालमियत आहे, उहा मुल्की सलामती आहे, उनखे असां दाव ते लॻाए छॾियूं। ऐं केतिरनि ई मौज़ूअनि ते उन्हनि ॻाल्हायो, तमामु तफ़सीली ॻाल्हायो, ऐं इन जेका इज़हार राय वारी आज़ादी जी ॻाल्हि हुई, उन ते उन्हनि क़ुर शरीफ़ जी हिकु आयत बि पढ़ी ऐं पोइ उनजो तर्जुमो ॿुधायो त अलाह साईं चवे थो त तव्हां जेका बि तव्हांखे ख़बर अचे त उन्हनि जी पहिरीं तव्हां चङी रीति तहक़ीक़ कयो। सो इहे हुयूं पंहिंजो DG-ISPR मेजर जनरल अहमद शरीफ़ साहिब जूं ॻाल्हियूं। ऐं उन्हनि केतिरा ई मौज़ू आहिनि ज़ाहिरा, असां जेकॾहिं उन ते ॻाल्हायूं उन्हनि जी प्रेस कॉन्फ्रेंस, उन्हनि जी प्रेस कॉन्फ्रेंस खे कलाकु ॾेढ कलाक हली, त जेकॾहिं असां उनखे समराइज़ कयूं तॾहिं बि 20 खां 25 मिंट असांखे सम्झो त प्रोग्राम में हलियो वेंदो। पर हुननि जेका ॻाल्हि कई उहा सिधी सिधी इहा कई त असांजो 9वें वारे जेका इहे जवाबदार आहिनि उन्हनि सां को ठाह कोन्हे, को न का डील थी रही आहे। ऐं उन्हनि सिधो सिधो अदालत खे बि इहो ई चयो त जेकॾहिं तव्हां हिननि खे माफ़ु कयो था या तव्हां हिननि खे केफ़र किरदार ताईं नथा पहुचायो त पोइ इहो तव्हांजे अदलिया ते बि सुवालु आहे। ऐं गॾोगॾु पोइ हिन मुल्क में कंहिंजी बि इज़त ऐं माल जो तहफ़ुज़ न रहंदो, ऐं गॾोगॾु इहो बि थींदो त हीअ पोइ वापसि ॿीहर पाक फ़ौज ते ई हमला कंदा। फ़ौज जा ज़ाहिरा ऐं असांखे उनजे लाइ क़ाबिल इज़त आहे, उहे असांजे सिर जो ताज आहिनि। ऐं पाक फ़ौज जी सॼी दुनिया में इज़त आहे, सॼी दुनिया मां जेके फ़ौजूं आहिनि बहितरीनु जेका फ़ौज आहे असांजे मुल्क जी फ़ौज आहे। इन मुल्क जे करे ई असां मुल्क जे हिन मिटीअ में इन्हनि शहीदनि जो रतु शामिलु आहे। इन सॼी प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ PTI जो मौक़िफ़ साम्हूं आयो ऐं उन्हनि चयो त असां धरणे समेत जेके बि वाक़िया थिया आहिनि उन्हनि सभिनी जी जांच लाइ तयारु आहियूं, असां जांच में पेश थींदासीं, सभिनी जो असां जवाबु ॾींदासीं। ऐं पर इहा ख़ातिरी करायो त जेॾीमहिल इहा जांच थींदी, असां जेके मौक़िफ़ ॾींदासीं त पोइ जजनि जा माइट अॻुवा न कया वेंदा। उन्हनि जो इहो मामिलो आहे। ऐं उन्हनि बि पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए बल्कि उन्हनि हिकिड़ो प्रेस रिलीज़ जारी कयो PTI जी तरफ़ां। ऐं गॾोगॾु सुभाणे जेको आहे उहो मुख़्तलिफ़ मुल्कनि में शहरनि में एहतजाज बि कनि पिया, कंहिंजा जलसा रखियल आहिनि। ठीकु, अच्छा, वरी कल्ह जेको केस थियो सुप्रीम कोर्ट में ॿुधणी थी, जेको 6 जजनि खे ख़त मिलिया हुआ, उन केस जी ॿुधणी थी, जंहिंमें जस्टिस अतर मुनल्ला चयो त बाबा अदलिया ते मदाख़लत थिए पई ऐं इहा मञणु घुरिजे त अदलिया में मदाख़लत थी रही आहे। उहा कंहिं तरीक़े सां थी रही आहे, कहिड़े तरीक़े सां जजिस खे पंहिंजो प्रेशर्स मिलनि था या कहिड़ा कहिड़ा प्रेशर हूंदा आहिनि, कहिड़ियूं फरमाइशूं हूंदियूं आहिनि, उहो ज़रूरु पाण उन ते ॻाल्हि ॿोल करे कंहिं दोस्त सीनियर वकील खे विहारबो या कंहिं रिटायर जज खे विहारबो त उहो थोरो मौक़िफ़ थोरो अञा जानदार हूंदो, बजाए हिनजे जो पोइ सुभाणे असांखे बि कोर्टुनि में बीहणो पवे त तव्हां ॻाल्हि इहा कीअं कई। सो उन मामले में पोइ जस्टिस फ़ाइज़ ईसा साहिबु चयो त जेकॾहिं जज मदाख़लत ॾिसे थो ऐं पोइ उहो कुझु बि न करे त खेसि घर वञणु घुरिजे, उन कुर्सीअ जो हक़दारी कोन्हे को। ऐं चीफ जस्टिस तमामु सख़्तु उहे रिमार्क्स ॾिना जजिस जी, जेको आहे उन्हनि खे ख़त मिलनि था धमकियुनि वारा या उन्हनि जी ॿिया जेके मामला आहिनि। वरी जेको अहम मसइलो आहे हिन सॼे मुल्क में, तव्हां पंहिंजे वालिद साहिब जे रिटायरमेंट जी ॻाल्हि कई। सो रिटायरमेंट जे हवाले सां कल्ह खां वठी हिकिड़ो सॼो तव्हां ॾिठो हूंदो फेसबुक ते, सोशल मीडिया ते हिकिड़ो बहस हली रहियो आहे त रिटायरमेंट जी जेका उमिरि आहे उहा वधाई पई वञे। हूअं त हिन मुल्क में 60 सालनि जे माण्हुनि खे रिटायर कयो वेंदो आहे, पर 5 साल इहा उमिरि वधाई पई वञे। ऐं उन में ईअं आहे त हुननि जो चवण मक़सदु जेको आहे इहो रिटायरमेंट जी उमिरि वधाइण जो, त हिन मुल्क में जेको पेंशन जो बार आहे उहो घटिजी वेंदो। सो उन जे करे कल्ह जेको नाणे वारो वज़ीर आहे मोहम्मद औरंगज़ेब साहिबु, उन्हनि प्रेस कॉन्फ्रेंस कई, उन्हनि ॿुधायो त IMF जो वफ़द ईंदड़ 10 ॾींहंनि में पहुची वेंदो। ऐं इहो जेको पेंशन वारो जेको मामिलो आहे इहो बि IMF सां कनेक्ट आहे। तव्हांखे यादि हूंदो त असां गुज़िरियल हफ़्ते ॿुधायो होसीं त हाणे पेंशनरनि ते बि 10% टैक्स लॻंदो, भले तव्हांजी लख खां घटि पघार पेंशन हुजे त। हाणे इहो मामिलो बि पेंशन वारनि जो आहे। ऐं उहे चवनि था त हाणे पेंशन जेके रिटायरमेंट आहे उहो 5 साल वधाईंदासीं। 5 साल रिटायरमेंट जी उमिरि वधाइण खां पोइ जेका रिटायरमेंट जे जेके इंक्रीमेंट्स ऐं हीअ जेके मामला आहिनि, मूवर आहिनि या जेके GP फंड आहिनि, इहो बार बि मुल्क तां घटिजी वेंदो हीअ ईंदड़ 5 सालनि ताईं। ऐं इहो बि थी वेंदो त हीअ जेके पेंशन जी जेका रक़म आहे उहा बि मतिलबु त बार घटिजी वेंदो, मुल्क तां नाणे वारो जेको इहो बार आहे इहो लही वेंदो। हिकिड़े पासे जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त मिसाल आहे उमिरि वधाइणु घुरिजे, हिकिड़े पासे त ईअं आहे त मतिलबु असां नुक़सान बि आहे, हिन में नफ़ो बि आहे। मौजूदा मुल्की हालतुनि में जॾहिं असां कर्ज़ ते हली रहिया आहियूं, जॾहिं असां मुआशी बहिरान जो शिकार आहियूं, असां महांगाई जो शिकार आहियूं, उन नज़र में ॾिसी त पोइ तव्हां इहो मतिलबु फ़ैसिलो करे सघो था। पर जेकॾहिं तव्हां हींअर मिसाल 5 साल उमिरि वधायो था त हीअ जेके बि नौजवान वेठा आहिनि हिन मुल्क में 70%
उहे पोइ तव्हां वेही रहनि ईंदड़ 5 सालनि ताईं त उन्हनि खे का सरकारी खातनि में नौकिरी मिलंदी, छाकाणि जो सरकारी खाता भरिया पिया हूंदा। हिकिड़ी शइ इहा। ॿी शइ इहा त जेके हिन वक़्तु नौकिरियुनि में मौजूदु आहिनि उहे बि विसरी वञनि त जेको आहे उन्हनि खे को उनजो को ग्रेड अपग्रेड थींदो, को उन्हनि जी का पोज़ीशन बहितर थींदी, का उन्हनि खे तरक़ी थींदी। इहे ॿ वॾा जेके नुक़सान आहिनि उहे कल्ह पंहिंजो इलाही सीनियर दोस्तनि ऐं सहाफ़ियुनि तज़िया निगारनि इहे ॿ नुक़्ता रखिया हुआ ऐं चवनि त इन ते वॾो मसइलो थींदो। पाण हलंदासीं टेलीकॉम वारे मामले ते ऐं जेको हिन मुल्क में नॉन फाइलर वारनि जो जेको मसइलो हुयो त नॉन फाइलर जी सुम्हूं ब्लॉक कंदासीं। उन ते PTA बि चिटो मौक़ुफ़ रखियो त असां जेको आहे जेके तव्हांजा नॉन फाइलर आहिनि, जेके इहे चोर आहिनि, उहे पंहिंजूं सिमूं त इस्तेमालु कंदा कोन, उन्हनि खे पंहिंजे ॿारनि जे औरतुनि जे ॿियनि जे नाले ते सिमूं हूंदियूं आहिनि, असां उहे बंदि नथा करे सघूं। इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि बि उन ते दावूं कयूं त इहे इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे त तव्हां कंहिं माण्हू खे जेको आहे उहो बेसिक एक्सेस ई न ॾियो, उनखे जेको आहे तव्हां उहो करे छॾियो। टैक्स जो मामिलो तव्हां ॿिया बि तरीक़ा आहिनि, उन्हनि खां टैक्स वठी सघो था। PTCL बि जेको आहे उन्हनि सिधो जवाबु ॾिनो त असां न कंदासीं। पर हाणे टेलीकॉम कंपनियुनि जेको आहे, जेके मोबाइल कंपनियूं आहिनि, उन्हनि जेको आहे किन शर्तुनि ते राज़पो ज़ाहिर कयो आहे त 5.5 लख खां वधीक जेके नॉन फाइलर आहिनि ऐं जिन जे मथां टैक्स चढ़ियल आहे उन्हनि जे पंहिंजो सिमूं ब्लॉक कयूं ऐं उनजूं सिमूं बंदि कयूं वेंदियूं या न थियूं आहिनि। कंडीशन्स कहिड़ियूं आहिनि या कीअं उहे रखनि था त उहो अञा वधीक उन्हनि तफ़सीली आगाह न कयो आहे, पर उन्हनि राज़पो ज़रूरु ॾेखारियो आहे। साईं मुराद अली शाह साहिबु सिंध जा वॾा वज़ीर कल्ह लाड़काणी सखर में मौजूदु हुआ। उन्हनि मुख़्तलिफ़ मीटिंग्स कयूं ऐं गॾोगॾु उन्हनि पीपल्स पार्टी जो इजलास जेको लाड़काणे में थियो उन्हनि जी बि सदारत कई, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते उन्हनि ॻाल्हायो। पर ॿ जेके लीडिंग न्यूज़ उन्हनि चयो त असां सिंध में धाड़ेलनि जो ख़ात्मो आणींदासीं ऐं एज़ यूजुअल इहो त मतिलबु हाणे हर वज़ीर जो इहो ई जुमिलो थी वियो आहे त बसि धाड़ेलनि जो ख़ात्मो ईंदो कॾहिं का ख़बर नाहे का। ऐं उनखां पोइ जेकी घुटकी वारी सूरत हाल आहे, जेको हुते बुगटी बिरादरान आया ऐं उन्हनि खां पोइ ॻोठनि ते हमिलो कयो, इहे जेके मामला थिया उहो हिकिड़ो अलॻि बहस आहे। उन ते बि असां जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं त थी सघे की कंहिं माण्हू खे एतिराज़ु हुजे, कंहिं माण्हू खे ॻाल्हि पसंदि न अचे, पर ज़ाहिर आहे ॿ राया हिन ते जुड़ी चुका आहिनि जेको सिंध जो आम माण्हू, जेको सिंध जो शौर वारो माण्हू रखे थो। हिननि चयो त कणिक स्कैंडल वारनि जेका मुलविस माण्हू आहिनि उन्हनि खे सज़ा मिलणु घुरिजे ऐं उनखे सज़ा मिलंदी ऐं असां धाड़ेलनि ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि खे बर्दाश्त न कंदासीं। असलो असां जदीद ख़रीद कयूं पिया, उनजे लाइ असां बजट ॾींदासीं। गॾोगॾु ही जेके गुज़िरियल साल बोर्ड में घर जिन जा लुड़ी विया हुआ उन्हनि खे असां घर ठाराए ॾियूं पिया। 21 लख असां घर ठाराए ॾियूं पिया, तंहिंमां असां 5 लखनि घरनि जो कमु शुरू थी चुको आहे। ॿियो कल्ह सिंध यूनिवर्सिटी में जेका हालत हुई उहो सिंध यूनिवर्सिटी तमामु अफ़सोसनाक सूरत हाल हुई ऐं गॾोगॾु ही उहो दौरु यादि अची वियो जॾहिं 2003 ऐं 4 खां पोइ जेके वॻोड़ियुनि वारियूं हालतूं हुयूं, 2014 ताईं सिंध यूनिवर्सिटी में जेके हालतूं हुयूं उहो साॻियो ई दौरु नज़र आयो असांखे। असांजे अखियुनि ॾिठो इहो दौरु हुयो जिते मतिलबु सिधियूं गोलियूं हलंदियूं हुयूं, बाइकाट थींदा हुआ, हर अधु कलाक खां पोइ ॿी जमात ईंदी, का न का कॉम्प्रेस पार्टी ईंदी, उहा बाइकाट कराईंदी हुई, रोज़ जहिड़ा थींदा हुआ। कंहिंखे छोकिरीअ खे ॾिसी वरितो त उन ते जहिड़ा, रोज़ रेगिंग थींदी हुई। उहा सॼी सूरत हाल, उहे सभु मंज़र कल्ह असांखे यादि आया। सिंध यूनिवर्सिटी जिते हज़ारे शागिर्द पढ़नि था, 25,000 खां वधीक शागिर्द हुते तालीम हासिलु करे रहिया आहिनि। घणे भाङे हुते अंग जेको आहे नियाणियुनि जो आहे, परदेस खां अची उहे रहनि था ऐं उते जेको आहे नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते जहिड़ा थिया आहिनि। कल्ह पिस्टल खणी उन्हनि सरेआम फायरिंग पे कई, तक़रीबन को 20 ॼणा हुते शागिर्द ज़ख़्मी थिया आहिनि ऐं 2 ॼणा उन्हनि खे गिरफ़्तार कयूं। सो रेंजर्स हूंदी हुई त रोज़ चेकिंग थींदी हुई, सुबुह जो का गाॾी मथे न चढ़ंदी हुई, कारन शीशनि वारी गाॾी मथे न चढ़ंदी हुई, सिर्फ़ु फैकल्टी जूं गाॾियूं मथे वेंदियूं, बाक़ी सभु गाॾियूं हेठि 0 पॉइंट ते बीहंदियूं हुयूं। ज़ाहिर आहे सिंध यूनिवर्सिटी जो जेके हिन वक़्तु हालत आहे गुज़िरियल 2 सालनि खां वठी, हुन ते जेतिरो ॻाल्हाइजे उहो घटि आहे, जेतिरी मज़म्मत कजे। जंहिं हिसाब सां सिंध यूनिवर्सिटी पंहिंजे अकेडमिक जे हवाले सां, पंहिंजे इंतिज़ामी मामलनि जे हवाले सां डिट्रैक थिए पई, उन ते ॻाल्हाईंदासीं त पोइ वरी हिकिड़ो ॿियो टोलो आहे सिंध यूनिवर्सिटी में जेको वेठल आहे, उहो सिधो सिधो पोइ वरी गुथल लफ़्ज़नि ते अची वञे त तव्हां इहो ॻाल्हायो छो था। सो तमामु ख़तरनाक सूरत हाल हुई, तमामु अफ़सोसनाक सूरत हाल हुई ऐं सॼो सोशल मीडिया ते इहे वीडियोज़ बि आयूं, इहे मामला बि आया, पर छा थियो, कुझु बि न थियो, कंहिं बसि रुॻो मज़म्मत ताईं मामिलो हलियो। पाण तालीमी इदारनि जी जेकॾहिं ॻाल्हि कंदासीं त सिंध में हिन वक़्तु 9 ऐं 10 क्लास जा पेपर हली रहिया आहिनि। जेका हुन 9 क्लास में जेका कॉपी जी धूम मतल आहे, ऐं इहो असां धूम मतल त मतिलबु ईअं इंटरटेनमेंट जे हवाले सां ईअं कंदा आहियूं त धूम मती पई आहे, पर इहा अफ़सोसनाक सूरत हाल आहे। सुभाणे इहे ई नौजवान जेको आहे तव्हांजा लीडर थींदा, पोइ तव्हां दाऊं कंदव त करप्शन पई थिए, उते क़ाबिल माण्हू कुर्सियुनि ते न वेठल आहिनि। सो जेके बि वालदेन असांखे ॾिसी रहिया आहिनि, महिरबानी करे पंहिंजे ॿारनि खे इनिशियली तौर ते, ही पहिरियों स्टेज आहे 9 क्लास जो, तव्हां उनखे कॉपी, तव्हां उनखे करप्शन तव्हां पाण जे हथनि सां करे पिया ॾियो, त इहा तमामु अफ़सोसनाक सूरत हाल आहे। पर कुझु बोर्ड्स अहिड़ा बि आहिनि जिते बिल्कुलु बि हिन वक़्तु कॉपी कोन पई थिए
ऐं इहो जामशोद में बि कुझु अहिड़ा बोर्ड्स लॻल आहिनि। मुंहिंजी सिस्टर ख़ुदि अज़मत मां अक्सर ॻाल्हि ॾिसो कंदी ताहिरा आहियां इहो मुमकिन ई कोन्हे त कॉपी न थींदी हुजे। हिन सिंध में जेको असां जेको कॉपी कल्चर खणी आया आहियूं न, इहो ॾींहों ॾींहुं ज़ोर वठे पियो, घटि न पियो थिए। न, पर रिवायती अंदाज़ सां जी, जहिड़े बिल्कुलु। तरीक़े सां बोर्ड्स में पाण ॾिसंदा आहियूं त कॉपी जहिड़े तरीक़े सां कराई वेंदी आहे, कुझु अहिड़ा बोर्ड्स बि आहिनि जिथे सख़्ती बिल्कुलु आहे। हाणे अंदरूनी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जेको असां वटि ट्रेंड हली चुको आहे उन खां यकदमि त कट आउट नथो करे सघे। पर हा, मूंखे इहा बि इंफॉर्मेशन आहे त टीचर्स ख़ुदि जॾहिं वञनि था, हिकिड़ो त स्पेशलिस्ट जेके टीचर्स आहिनि जेके पढ़ाईंदा आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो पंहिंजो क़ाइदो हुजणु खपे, पंहिंजो कानून हुजणु खपे त सॼो साल जॾहिं असां पढ़ायूं था त भई असां छो वञूं उन्हनि ई ॿारनि खे चीटिंग कराइण। हाणे जॾहिं प्राइवेट बोर्ड्स लॻनि था त उते सख़्ती आहे त जंहिं स्कूल जा ॿार असां वटि अचनि था एग्ज़ाम्स ॾियण, त उन स्कूल जूं टीचर्स अलाउ कोन हूंदियूं आहिनि उन बोर्ड में अंदरि अचनि त तव्हां अची करे पंहिंजनि ॿारनि खे चीटिंग करायो। सो ख़ैर यकदमि यकीननि असां हिन मामले खे इन तरीक़े सां कोन था सॉर्ट आउट करे सघूं, पर इहो बहितरु आहे त इन तरह जो कुझु जेको आहे सो पॉइंट साम्हूं अचनि पियूं। वेल, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, असां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। नाज़रीन, तव्हां ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह में। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे असां भलीकार चऊं था मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। अदालत खां फ़ैसिलनि ताईं ऐं मसइलनि खां मईशत ताईं, उनखां अलावा खोड़ सारियूं ख़बरूं तव्हां ताईं असां पहुचायूंसीं। स्पेशली अज़मत खोड़ सारियूं लीडिंग न्यूज़ जेके आहिनि उहे अवां ताईं पहुचायूं। असां हिन वक़्तु आयल मौज़ूद जेके महिमान आहिनि असांजे रंगण ते, उन्हनि जो तारुफ़ कराईंदा हलंदासीं। अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं डिज़ाइनिंग्स जे हवाले सां, अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं इनोवेशन जे हवाले सां। जॾहिं जॾहिं ट्रेंड चेंज थींदो आहे तॾहिं तॾहिं तव्हां ॾिसंदा आहियो त असां जेको आहे सो फैशन में बि ज़ाहिरी ॻाल्हि लेडीज़ स्पेशली उन्हनि खे हूंदो आहे, या मां ईअं चवां त हाणे जेको आहे न इहो बि कॉन्सेप्ट थोरो पुराणो थी वियो आहे, सिर्फ़ु लेडीज़ जेको आहे सो उन ट्रेंड खे मटाइणु चाहींदियूं आहिनि। पर हाणे पाण ॾिसंदा आहियूं त जेंट्स बि जेको आहे सो इन फैशन सेंस में ॾाढो सुठे तरीक़े सां पंहिंजा ब्रांड्स ॾेखारनि पिया। ऐं जेकॾहिं इन तरह जो कमु असांजे हैदराबाद शहर में थिए थो त इहा ख़ुशि आहिनि ॻाल्हि आहे। अॼु असां सां गॾु मौजूदु आहे हिरा पाण डिज़ाइनर आहे, हुन जूं ॿ नंढड़ियूं आहिनि जेके डिज़ाइनिंग जी फील्ड सां ॾाढो चाह रखनि थियूं, ॾाढो इंट्रस्ट आहे हुननि जो। असां सां गॾु मौजूदु आहे फ़ातिमा, ऐं फ़ातिमा खां पोइ असां सां गॾु मौजूदु आहे हादिया। मैं आपको वेलकम कहती हूँ। अस्सलाम वालेकुम, कैसी हैं आप? ठीक हैं माशाल्लाह जी। आज आपने सुबह सुबह काफ़ी सारी लीडिंग न्यूज़ सुन ली। जी जी बिल्कुल, बहुत अच्छा लगा मुझे। ज़बरदस्त जी। फिर आप बताइए हिरा, सुबह का टाइम किस तरह आपका होता है, और एक मदर जो है वो बच्चियों को भी जाहिर सी बात है पूरा फैमिली को टाइम दे रही हैं, और फिर डिज़ाइनिंग की तरफ ये किस तरह मैनेज होता है? सुबह में तो वही एक्टिविटी जो बच्चों की होती है, सुबह उठना होता है हमें 6 बजे। उसके बाद ये कि बच्चों को नाश्ता वगैरह दिए, फिर टाइमिंग होती है सुबह स्कूल, ये 8 बजे लोग चले जाते हैं बच्चे, तो उसके बाद फिर मुझे मैनेज करना पड़ता है। जी ओके जी। अच्छा, फिर ये आपने इनिशिएट किस तरह लिया, और ख़ास तौर पे आपका जो है काम किस पे होता है? फ़िलहाल तो मैं घर में ही है, सेंटर्स वगैरह वहाँ पर होता है, तो इस तरीके से। अच्छा, वैसे कपड़ों का काम होता है? जी जी जी। डिज़ाइनिंग किस तरह होती है? मतलब हमारे पास अभी तो नहीं है ना मटेरियल। जी जी, अभी नहीं है। तरह तरह की डिज़ाइनिंग होती है। हाँ, मतलब इसमें जो करते हैं धागे की होती है, कांच की होती है, और भी किस्म की होती है बहुत सारी। चला मिले। अच्छा, सेल होता है ये आपका काम? जी जी होता है। फिर आपका कोई सोशल मीडिया पेज जिस पे आपकी एडवर्टाइजमेंट हो, किस तरह एडवर्टाइजमेंट करना आपने स्टार्ट की थी? जी, ये मैंने रब्ता किया था कि मैं जो फ्रेंड थे उनके ज़रिए हुआ था। सही। अच्छा हिरा, मुझे ये बताइएगा कि बच्चियों का ज़्यादा शौक था या आपका भी इस तरफ रुझान था कि नहीं ये काम करना है हमने? जी, मेरा भी था, और मेरी जो छोटी है इनका ज़्यादा शौक है, ये इनका ज़्यादा शौक है। ज़्यादा एक्टिविटी। तो मतलब क्रिएटिव आइडियाज़ किसके होते हैं ज़्यादातर? मेरे ही होते हैं, मैं सोशल मीडिया पे देखती हूँ। अच्छा जी जी जी, उस हिसाब से। ओके। और टाइम कितना हुआ है आपके काम को? 1 ईयर हुआ है। 1 ईयर हुआ है। ओके जी, ज़बरदस्त। हम बताइएगा ना हिरा कि इस तरह मतलब अभी इन दिनों में ट्रेंड किस तरफ जा रहा है, और क्या ट्रेंडिंग में कौन कौन सी चीज़ें हैं हाईलाइटेड? इसके अंदर तो ज़्यादातर ये जो मिनट्स का जो काम होता है ना, वो है इसके अंदर ना, शीशों का जो काम होता है, ये आज के ट्रेंड में बहुत चल रहा है। शीशों का काम जी ज़्यादा जी, शीशो जी। अच्छा हिरा, मैं देखती हूँ कि पहले जो है शीशों का काम बड़ी मुश्किल से हुआ करता था।
पहले उसको कच्चा करना, फिर जो है प्रॉपर तरीके से पक्का करना। अब तो काफ़ी आसानी हो गई है, रिंग्स मिलती हैं। जी जी, रिंग्स मिलती हैं, उसके अंदर धागे वगैरह होते हैं, या आप उसको जो है ना एल्फी वगैरह जो होती है उससे भी आप अटैच कर सकते हैं। ये है इसके अंदर सिस्टम। मतलब वो नहीं होता कि प्रॉपर तरीके से आप उसको कवर करें? नहीं, अब इतना नहीं है ना उस तरीके से। हिरा, मैं समझती हूँ कि अगर आप इस तरह से मतलब आर्टिफिशियल चलते हैं तो वो चीज़ ज़्यादा देर तक नहीं चलती। नहीं, आर्टिफिशियल नहीं होती इतनी, वो फिर वॉश जो होते हैं ना उसके बाद फिर वो हो जाता है, लेकिन जो है ना धागे का काम वगैरह वो ज़्यादा सही होता है। सही। हम आपकी बच्ची से भी बात करना चाहेंगे। फातिमा हमारे साथ मौजूद है। फातिमा, आप पहले ये बताइएगा कि कौन सी क्लास में आप पढ़ती हैं? 5th क्लास में पढ़ती हैं। और पढ़ाई भी करती हैं, साथ में काम भी करती हैं? जी। कितना काम किया है आपने अभी तक? मेरे साथ ही मिलके बस थोड़ा बहुत जो उनसे होता है, ये मेरी हेल्प करवा लेती हैं। सही। साथ तो मेरा ही है, लेकिन आपको पता है बच्चे आजकल तालीम में इनको शौक है, मतलब ये कहते हैं हम तालीम के हिसाब से ना इसमें इतना नहीं है इनको, तो मेरे साथ करवा लेती हैं। सही। अच्छा, मतलब इनिशिएट है, स्टार्ट है, 1 साल थियो आहे, 1 ईयर जे अंदर घटि कमु इन्हनि कयो आहे, पर इहो आहे जो इन तरह जेकॾहिं तव्हां कम में इन्वॉल्व थियो था ऐं सुठे तरीक़े सां तव्हां इनिशिएट वठो था, पोइ सेकेंड साइड ऑप्शन हूंदो आहे तव्हां मतिलबु पंहिंजा पेजिस स्टार्ट करे वठो ऐं तव्हां ऑनलाइन कोशिशि कयो त तव्हांजी अर्निंग स्टार्ट थिए, ऑनलाइन सेलिंग स्टार्ट थिए, त उन सां तव्हांजी अर्निंग बि सुठी थींदी आहे। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पोइ हिकु स्टेप तव्हां अॻियां वधंदा आहियो त डिज़ाइनिंग जो कमु मुंहिंजे ख़्याल सां उहो न हूंदो आहे, कंटिन्यूटी वारो ई कमु हूंदो आहे। तव्हां हिकु जॻह ते रुकी उनखे घर जे 4 दीवार ते ॾिसो, हिकिड़ी औरत, हिकिड़ी नियाणी जेका आहे एम्पावर थिए थी, उहा ख़ुदि मुख़्तियार थिए थी, जो पंहिंजी उनमें को कमीशन जो विच में चक्कर नथो अचे। न त असां ॾिठो हूंदो ॻोठनि में औरतूं घरनि में रिलियूं ठाहींदियूं आहिनि या कपिड़ा सिबंदियूं आहिनि या जेके टोपियूं ठाहींदियूं आहिनि, उन्हनि खे उजूरो को ॾींहं में सॼो ॾींहुं पूरो करण खां पोइ 100 रुपया मिलंदो आहे ऐं उहा ॼण शइ विकामजंदी आहे त 7-8 हज़ारनि में वञी विकामजंदी आहे। त उनमें जेके मिडल मैन वारो जेको किरदारु आहे उहो सभु पैसा उहो खणंदो आहे। सो हिन में ईअं आहे त जेॾीमहिल जदीद टेक्नोलॉजी अची वई आहे त तव्हां पंहिंजूं शयूं पाण क्रिएट कयो, उन खां पोइ पेजिस ते रखो, डायरेक्ट तव्हां सां माण्हू राब्तो कंदा, उन खां पोइ तव्हां गॾोगॾु उनखे डायरेक्ट उनखे पार्सल करे उहा रक़म घुराए त तव्हांखे मुनाफ़ो तमामु घणो थींदो। इहा मिडल मैन वारी तव्हां ॻाल्हि ॾाढी सुठी कई आहे। तव्हांखे ख़बर आहे हैदराबाद में बि अज़मत मुंहिंजी नॉलेज में हूंदो त असां वटि हिकिड़ो चैम्बर मौजूदु आहे। उन चैम्बर जो कमु इहो आहे त तव्हां आसपास जूं पंहिंजे पूरे सिंध जो बिल्कुलु नईमा हुज़ूर उते हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि हिकिड़ो ॾींहुं असांखे ॿुधायो त हीउ सॼो औरतुनि जो ऐं मुंहिंजे ख़्याल में सॼी सिंध जो पहिरियों ई वुमेन चैम्बर ऑफ कॉमर्स आहे हैदराबाद में। ऐं उन्हनि ॿुधायो त कीअं औरतुनि जो उनखे एम्पावर कनि थियूं, कीअं उहे ट्रेनिंग ॾियनि थियूं। इहो तमामु वॾो क़दम आहे। त तव्हां शाहिदा पाण ऑनर आहे उनजी, काफ़ी सारा प्रोग्राम्स शाहिदा असां हिते मूं कया आहिनि ऐं स्टार्टिंग मतिलबु स्क्रीन फर्स्ट टाइम जेका हुई शाहिदा जी मेहरान टेलीविज़न ई हुई ज़बरदस्त, ऐं इतफ़ाक़न हिरा जी जेका फर्स्ट स्क्रीन आहे उहा बि मेहरान टेलीविज़न आहे। अच्छा, एम्पावर ॾाढो थियंदो, इहा ॻाल्हि ॾाढी सुठी तव्हां कई आहे। वधीक असां कंटिन्यू कयूं था नाज़रीन, पर वक़्तु साई जो थी वियो। शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो मुंहिंजो पंहिंजो प्रोग्राम सुबह मेहरान। वेलकम बैक नाज़रीन। नंढड़े ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। अॼु ॻाल्हि ॿोल डिज़ाइनिंग जे हवाले सां हले पई, फैशन सेंस जे हवाले सां हले पई ऐं मूं स्टार्टिंग में ई जॾहिं अज़मत साम्हूं हो त मूं चयो अॼुकल्ह ईअं नथो चई सघिजे त सिर्फ़ु औरतूं बि जेको आहे न ट्रेंड सां गॾु हलंदियूं आहिनि, पर जेंट्स बि औरतुनि खां वधीक मूंखे लॻे थो ट्रेंड सां हलणु पसंदि कंदा आहिनि। अज़मत, मां ग़लति आहे? न, बिल्कुलु तव्हां सही आहियो। तव्हां कॾहिं ग़लति थी सघो था? न थी सघां थी, बिल्कुलु कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे न। न, बिल्कुलु सही। अॼुकल्ह ईअं ई थिए थो ऐं ख़ासि करे जेॾीमहिल तव्हां कपल्स खे ॾिसो था त हुनजी मैचिंग ऐं ड्रेसिंग जी मैचिंग ऐं मुंहिंजे हिसाब सां त जेको हा ज़रूरु, मतिलबु असांजी तव्हां ॾिसंदव जॾहिं बि तव्हां असांखे गॾु ॾिसंदव त असांजी कंट्रास्ट में हूंदो आहे, असां मैचिंग में पाईंदा आहियूं। इवन घड़ी ऐं शूज़ खां वठी वेंदे ड्रेसिंग ताईं उहो उन मामले में तमामु घणी जेको आहे न हसास आहे। त बिल्कुलु सभु उनजी डिज़ाइनिंग वग़ैरह सभु कुझु उनजी हूंदी आहे। शादी खां पोइ मूंखे इहो ज़रूरु फ़ाइदो थियो आहे त कपिड़ा वपिड़ा जेके आहिनि सुठा मिलंदा आहिनि मूंखे। ॿिया बि केतिरा ई फ़ाइदा आहिनि शादी जा ऐं ज़ाहिर आहे उहो त स्क्रीन ते हाणे तजुर्बा त भई शादी जा शइ न कबा। मां माशाअल्लाह सां भाभी सां मिली आहियां त मूंखे ईअं लॻंदो आहे तूं अंडरस्टैंड सुठे तरीक़े सां कंदी आहे। जी हाँ, बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। डिफरेंट टॉपिक्स ते हुन सां ॻाल्हि थी, ऑफ द कैमरा माना काफ़ी देर सां ॻाल्हाईंदा रहियासीं त असांखे काफ़ी सुठो मतिलबु मूंखे फील थियो त उहो अंडरस्टैंड सुठो करे थी हर मसइले जो, मतिलबु उनखे थोरो ॻाल्हि कयो त उहो सुठे तरीक़े सां एक्सप्लेन कंदी आहे, हल ॿुधाईंदी आहे। वेल आयल जेके असांजा महिमान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थींदी। हिरा असां सां मौजूदु आहे। हिरा आप मदर भी हैं, घर भी संभालती हैं
और आपको शौक भी है कि मैं डिज़ाइनिंग का भी काम करूं, तो किस तरह आपने सोचा है कि आगे अगर काम मेरा बढ़ गया तो मैं किस तरह मैनेज करूंगी? जी, ये है कि अपने हस्बैंड के साथ ही वो तो फिलहाल दुबई में होते हैं, लेकिन उनसे कहा है कि आप यहाँ पर आए, आप मेरी हेल्प करें, क्योंकि मैं अकेले तो नहीं कर सकती। आपको पता है कि बाहर निकलना एक औरत के लिए अकेले थोड़ा सा मुश्किल काम होता है शुरू में, स्टार्टिंग में। तो इंशाल्लाह मेरा तो यही है कि मैं अपने हस्बैंड के साथ ही करूँ। नहीं, बहुत अच्छा आपने इनिशिएटिव लिया है और अच्छी एक फील्ड है। अच्छा, ये बताएं कि किस तरीके से डिज़ाइनिंग होती है, ख्याल आता है, फिर उसको एक शायर होता है ना, जैसे फिर शायरी लिखी जाती है, महीना लग जाते हैं, 6 महीने भी लग जाते हैं, तो किस तरीके से आप डिज़ाइन करती हैं, कितने अर्सा लगता है आपको एक सूट तैयार करने में? ऐसा होता है कि पहले तो मैं सोशल मीडिया पर ही देखती हूँ ना, डिज़ाइनिंग वगैरह जो होती है आजकल जो चल रही है, उसके हिसाब से फिर मुझे उसका काम वगैरह देखना पड़ता है। तो फिर ये कि उसका मटेरियल वगैरह लाना पड़ता है, तो वो काफ़ी टाइम लगता है, तकरीबन 3 मंथ तो लग जाते हैं अगर अच्छा कोई डिज़ाइनिंग करना हो उसके अंदर। सही, ये बात है। अच्छा, ये भी बताएं कि देखा गया है कि मतलब जो लड़कियां काम करती हैं, घरों में डिज़ाइनिंग करती हैं या इवन वो पढ़ भी रही हैं, जी, तो उनको वो डिज़ाइनिंग करके जो है, जिस तरह हमने पहले जिक्र किया, किसी मिडलमैन को दे देती हैं या किसी कंपनी को दे देती हैं या किसी मतलब कि बुटीक वालों को दे देते हैं, वो जो है फिर उसको हज़ारों में बेचते हैं, उनको जो है कोई 1000-1500 दे देते हैं एक सूट की तरह। तो ये मामला कैसे होते हैं, ये ज़्यादा हैं या अब क्या पोजीशन है इसकी? नहीं, मैं तो पहले यही कहती हूँ कि लड़कियों को आगे बढ़ना चाहिए, करना चाहिए। पहले का जो दौर था, ठीक है, वो ख़त्म हो गया। पहले ये होता था कि लड़कियों को इतनी नहीं देते थे अहमियत ना इस चीज़ में, लेकिन अभी जो दौर है, मैं कहती हूँ कि लड़कियाँ आगे जाएँ, बढ़ें। और ये है कि जो आप बता रहे हैं काम का, उसमें भी इतना ही टाइम लगता है, 3 मंथ तो लगते हैं उसको करने में। जी हाँ, सही। अच्छा, अब अगर आप देख रही हैं कि किस तरह कितनी लड़कियां इसमें इन्वॉल्व हैं, ज़्यादातर लड़कियां कहाँ जा रही हैं, मतलब फैशन डिज़ाइनिंग में जा रही हैं? आई थिंक लड़कियां जो जा रही हैं वो ज़्यादा एजुकेशन की तरफ ही जा रही हैं ना, सोशल मीडिया की तरफ जा रही हैं, एजुकेशन की तरफ जा रही हैं। इसमें भी है काम, लेकिन मेरा जो है थिंकिंग वगैरह वो मैं यही कहती हूँ कि सोशल मीडिया पे ठीक है ना। अच्छा, जी जी, जो मेरी आइडिया। आप दोनों की कौन कौन सी जिम्मेवारी है, मम्मा को आप कौन कौन से काम करवाती हैं? नहीं, खुद भी तो बात करें जी ना, जी, इनका जो है ये मम्मा अच्छी सी कोई डिशेस बना के दें, इनका ये था क्योंकि इनकी एक्टिविटी ये है कि सुबह स्कूल, फिर ट्यूशंस आती हैं वहाँ से, फिर कुरान पाक पढ़ती हैं वहाँ से आके ना। जबरदस्त, तो जी, तो अच्छा, आपने डिशेस की बात की, कुकिंग की बात जी जी बिल्कुल। फिर आप क्या अच्छा बना लेती हैं? मीठा भी अच्छा बना लेती हूँ, और ये है कि जो भी ये कहती है ना, तकरीबन देख कर ही बनाती हूँ ना, मुझे शौक है रेसिपी। जी, रेसिपी जो भी होती है, जी जी जी, फॉलो करके तो मैं बना लेती हूँ। तो इनको है शौक कि मम्मा हमें ये बना के दें, इनका ये काम होता है, इनकी जो जिम्मेदारी है ना वो ये होती है कि मम्मा आप हमें ये करके सही। अच्छा हिरा, कोई डिश हमें बताएं ना, कोई रेसिपी हमें बताएं, हमारे व्यूवर्स के साथ आप शेयर करें कोई न्यू डिश। आप कह रही हैं कि आप मीठा बहुत अच्छा बनाती हो, मीठे में हमें बताइए। मीठे में जो है वो आजकल तो जो है डब्बे वगैरह होते हैं ना, उनका बॉक्स मिलता है, तो वो आसान से रेसिपी, बस वो आप जो है ना मिल्क में जो ऐड करके जो आप बनाते हैं, इस तरीके से मैं ज़्यादातर बना लेती हूँ बच्चों के लिए। तो ये जी जी। फातिमा को अपना स्कूल में किस तरीके से होती हैं, आपकी दोस्तें शेयर करती हैं आपको कि ये डिज़ाइनिंग है? हाँ जी, फातिमा जो है वो बहुत फ्रेंकली है, दोस्तों के साथ भी, टीचर्स भी अल्हम्दुलिल्लाह इनकी दोनों बेटियां भी उनकी बहुत तारीफ़ करती हैं। और कोई बच्चियां होती हैं ना कि मतलब ये गरीब है या अमीर है, उस चीज़ से कोई ताल्लुक नहीं होता। क्रिएटिव माइंड है दोनों बच्चियां माशाल्लाह। मैंने इनको यही चीज़ समझाई कि आप फ्रेंड जो है आप बराबर सबसे रखें। अल्हम्दुलिल्लाह इनके फ्रेंड्स बहुत सारे स्कूल के अंदर। ज़बरदस्त जी। ताहिरा नंढियुनि खां पाण कचहरी कयूं ऐं हूअ अधी जेको आहे जेको ॻाल्हाए नथी, वो थोड़ी खामोश सी है, हादिया बहुत खामोश है जी। वो घर में भी ये जिस तरह भी बैठी है ना, इनका घर में भी इनको भी मैं बस समझाती हूँ कि आप सबसे बोलेंगे, थोड़ी खामोश है। अच्छा हिरा, मतलब दोनों बच्चियां खामोश लग रही हैं। अब अपना बताइए कि आपकी भी नेचर इस तरह थी, बाद में चेंज हुई या हिरा बातूनी थी? जी, मैं जो है ना अभी चेंज हुई हूँ, थोड़ा सा मैं खामोश हो गई थी। पता है पहले मैं टीचिंग करती थी शादी से पहले। अच्छा। जी, नॉर्मल थी, लेकिन उसके बाद फिर शादी तो बंदा थोड़ा सा चेंज हो जाता है, क्योंकि एक घर हम छोड़ के आप कहीं और शिफ्ट होते तो थोड़ा सा माइंड जो हो जाता है। तो अभी जाके जो है मैं, बच्चियाँ मेरी बड़ी हुई हैं, तो मुझे थोड़ा शौक लगा है सोशल मीडिया को देख कर ना, टिकटॉक्स वगैरह हम लोग बनाते हैं सारा, बहुत शौक है मुझे इस चीज़ का ना बच्चियों को। और मैं इनको भी कहती हूँ कि आप भी थोड़ा आगे। आपका अकाउंट पब्लिक है?
जी मैंने अभी किया कुछ टाइम पहले। अच्छा जी, जी, मतलब सैयद वही अली। तो आपका होगा ना कि मुझे डिजाइनिंग में आगे जाना है। जी जी बिल्कुल। तो डिफरेंट जो है, जो भी हमारे सोशल मीडिया के प्लेटफॉर्म्स हैं, जी जी उन पे थोड़ा आप ग्रो करेंगी तो ही आपका काम चलेगा। जी। फिर आपको फील होता है कि मतलब 1 ईयर हो गया है तो कुछ ग्रूमिंग हुई है काम में? जी बस थोड़ी बहुत है, नहीं है नॉर्मल लेवल से, क्योंकि 1 ईयर इतना टाइम नहीं हुआ है। मुझसे पहले भी लोग करते आए लाजमन सी बातें, तो आपको पता है पहले वो फेमस होंगे तो फिर हम थोड़ा सा अच्छा, थोड़ा सा 1 ईयर टाइम। में कितना चेंज हुआ है फैशन ट्रेंड? कुछ है चेंज हुआ है, क्योंकि हम लोग जो ज़्यादातर है ना वो इंडिया से लेकर आते हैं ना, हमारे जो डिज़ाइनिंग वगैरह होते हैं ना ज़्यादातर लोग इंडिया से ही पसंद करते हैं। पाकिस्तान में तो सादा सा ही होता है लिबास वगैरह, तो वहाँ से ही लोग लेकर आते हैं। थोड़ा बहुत है चेंजिंग आई है काफ़ी। थोड़ा बहुत जी चेंज जी हुआ है, जी जबरदस्त। होता है, तकरीबन 3 मंथ बाद ये चेंज होता रहता है। डिजाइनिंग जो है ना कपड़ों की वो 3 मंथ बाद चेंज होती रहती है। कभी शॉर्ट शर्ट चलती हैं, कभी लॉन्ग होती हैं, कभी ट्राउजर उसमें होते हैं, बेल बॉटम ट्राउजर होते हैं, कभी मतलब शॉर्ट में होते हैं, कभी इस तरीके से। लेकिन 3 मंथ बाद जो है वो चेंज होता रहता है आपका जो डिजाइन है इसका। जी अभी मुझे जिस तरह आपने पहना है और मेरा भी वन प्रिंट है, जी, वन जी। प्रिंट ज्यादा चल रहा है। जी जी आजकल वन प्रिंट बहुत है, बहुत चल रहा है, ये ट्रेंड में आ रहा है वन प्रिंट जो है ना। और जी, इसकी सिंपल बहुत और डिमांड है। सिंपलिसिटी में आप जी जो है जी ना अपना काम चला लेते हैं, ज़्यादा जी, अच्छा भी जी। लगता है। बहुत आप अच्छा मतलब लगता है, जी। बहुत ज़्यादा चीज़ें जब कैरी करते हैं तो वो अच्छा, समहाउ इन समय मुझे जी, लगता है जी। बहुत ज़्यादा ऑकवर्ड भी हो जाता है। जी इस तरह है बिल्कुल। हिरा? जी और ये है कि आप वन प्रिंट जो है उसके साथ आप जो दुपट्टा है जैसे अभी मैंने लिया हुआ है, आप ये इसी तरीके से ले सकते हो। कोई भी मल्टी दुपट्टा है या कोई भी उसके साथ कलर हो, कोई हैवी दुपट्टा, तो इसके साथ भी अच्छा लगता है, चल जाता है इसके साथ। सही। और हिरा इस तरह होता है कि आपने ड्रेसिंग अच्छी कर ली जी जी और बिल्कुल। हेयर स्टाइल उस पर अगर आपने सुटेबल नहीं बनाया, हेयर स्टाइल का बड़ा मसला होता है मेरे साथ, बहुत ज़्यादा मसला होता है। बस मतलब सबसे- लॉन्ग हेयर जिस भी लड़की की होता है ना, मुझे लगता है उसके साथ मसला होता है। जी जी मसला होता है। अच्छा कहीं अगर अक्सर ऐसा भी होता है ना कि हम कहीं घर में वैसे फारिग बैठे हो, बाल बना लिए तो वो बहुत अच्छे बन जाते हैं, और कहीं हम शादी की तकरीब में कहीं जाए ना तो वो बड़ा मुश्किल होता है बाल बनाना। ऐसे बनाओ तो ऐसे बन जाते हैं, अल्लाह उस टाइम तो सही बनते, तो कहीं जाते तो ये ज़्यादा मसला होता है ना सही बालों सही। का। अच्छा हिरा, मैंने नोटिस किया क्योंकि ऑब्वियसली माशाल्लाह यू आर वेरी गुड लुकिंग एंड यू आर वेरी Thank you गॉर्जियस। so much। आपकी स्किन बड़ी प्यारी है। क्या राज है इस स्किन का? कुछ रेमेडीज भी आप शेयर करें हमारे व्यूवर्स के साथ। स्किन तो ये है कि फिलहाल तो ऐसा कुछ नहीं है, तो मतलब लाइट केयर किस तरह ठीक है। करनी चाहिए, क्या समझती हैं, किस तरह आप शेयर करेंगे? अच्छा योगा जो होता है ना वो आप योगा करना चाहिए सुबह, क्योंकि अब हम जब सो के उठते हैं ना तो हमारी स्किन में कुदरती ऑयल होता है, ठीक है। अगर आप उसको आप वॉश नहीं करें ना, उठते ही नहीं वॉश करें, तकरीबन आधे घंटे बाद आप वॉश करें, लेकिन ये कि आप वो योगा ज़रूर करें चेहरे का। योगा करना जी जी चाहिए। योगा लाजमी है, वो मैं For करती हूँ। fitness। जी जी अच्छा ये मूव जेको आहे न या रिसर्च भी आहे जॾहिं तव्हां स्किन जी ॻाल्हि कयो था, सुबुह सुबुह जो जेके हार्श सोप हूंदा आहिनि न, जी उहे जॾहिं तव्हां स्किन ते यूज़ कयो था त नेचुरल जेको ग्लो हूंदो आहे स्किन जो, उहो तव्हांजो ख़तमु थी वेंदो आहे ऐं आराम आराम सां स्किन तव्हांजी डैमेज थी वेंदी आहे। हक़ीक़त आहे बिल्कुलु। जी। ऐं हर्बल जेके बि रेमेडीज़ तव्हांजो आहिनि उहे जॾहिं तव्हां यूज़ कयो था, पहिरियों त सुबुह जो उथण खां पोइ तव्हांखे नॉर्मली पाणी सां ई फेस वॉश करिणो आहे। उन खां पोइ जॾहिं तव्हां ट्रीटमेंट जी ॻाल्हि कयो था, केयर जी ॻाल्हि कयो था, अच्छा इन हिते न मां इहा ॻाल्हि बि करणु चाहींदमि त गर्मियूं तमामु घणियूं आहिनि ऐं अल्ट्रावायलेट रेज़ जेके आहिनि तव्हांजी स्किन खे तमामु डैमेज कंदियूं आहिनि। डायरेक्टली जेका सनलाइट आहे यकीनन उहा स्किन खे डैमेज कंदी आहे। ऐं जॾहिं सनलाइट जी ॻाल्हि कयूं था त डॉक्टर्स इहो बि चवनि था त तव्हां जेके बि डिफरेंट फॉर एग्ज़ाम्पल अगरि तव्हां क्रीम्स यूज़ कयो था, स्किन जो जेको कैंसर आहे उहो हुन सां जनम वठे पियो या मुख़्तलिफ़ बीमारियूं। अज़मत विच में असांखे जेको आहे न मां कुझु पेजिस मुंहिंजा फॉलो कयल आहिनि त उते मां ॾिठो पिए त डॉक्टर्स जेको आहे सो इन ॻाल्हि खे तहक़ीक़ में आंदो आहे जी त जेकॾहिं तव्हां मुख़्तलिफ़ शयूं कंटिन्यूअसली फेस ते लॻायो था त जी सिर्फ़ु कैंसर न पर मुख़्तलिफ़ बीमारियूं जेको आहे न तव्हांजे हक़ीक़त जिस्म आहे में- ताहिरा बिल्कुलु। जी, ऐं जी। इहे जेके ख़ासि करे अॼुकल्ह जेके साबुण आहिनि न मुख़्तलिफ़ तरीक़नि वारा, इहे ई जेको आहे माण्हूअ खे इलाही घणो डैमेज कयो वेठा आहिनि हुनजी स्किन खे, हुनजे मुंहं खे। ऐं ख़ासि करे मुंहिंजे ख़्याल में त जेको राति जो नाइट जेके क्रीमूं आहिनि रंग गोरा करण वारियूं, हा हा बिल्कुलु इहे ईअं पेजिस आहे। छा पिया आहिनि, इन खां पोइ जेके उनमें केमिकल्स यूज़ थियनि था, तव्हां यकीन कयो त तव्हां हाणे जेकॾहिं वेंदव हैदराबाद में स्किन स्पेशलिस्ट वटि, तव्हांखे ॿुधाईंदा त केतिरो स्किन जो जेको आहे उहो कैंसर आहे, केतिरो उनमें डैमेज थी पई आहे, माण्हुनि खे ईअं ज़ख़्म थी विया आहिनि।
ऐं को मतिलबु त ईअं न आहे त उनखे क्लेम करे सघो या उनजे ख़िलाफ़ का कार्रवाई करे सघो, सरेआम हलनि पियूं। छो त तव्हां ॾिसो न कंहिं बि कंपनी ते डायरेक्ट ज़ाहिरी ॻाल्हि आहे क्लेम नथा करे सघो, कहिड़ी क्रीम किथां पई अचे ऐं उहा उनजी सेकेंड कॉपी किथां पई अचे, तव्हां डायरेक्ट नथा कंहिं ते बि ब्लेम करे सघो। डिफरेंट क्रीम्स जेके बि तव्हां यूज़ कयो था, यकीन उनजो कुझु वक़्त खां पोइ ॾाढो बुरो जेको आहे सो रिज़ल्ट साम्हूं अचे पियो। कंहिं बि तव्हां स्किन केयर ॾे वेंदव कंहिं बि डॉक्टर ॾे त तव्हांखे पहिरीं क्वेश्चन इहो ई कंदा छा तव्हां क्रीम्स यूज़ कंदा आहियो, छा तव्हां नाइट क्रीम्स यूज़ कंदा आहियो, ऐं डॉक्टर्स ख़ुदि क्रीम्स रिकमेंड कंदा आहिनि, या त हर्बल कंदा आहिनि या उहे कंदा आहिनि जिन में एतिरा सारा केमिकल्स स्पेशली मर्करी जिन में न हूंदो आहे, स्किन सां तमामु घणी डैमेज थिए थी। अच्छा अजमल हिकिड़ी ॻाल्हि ॿी मूं सोचियो त मां पंहिंजे व्यूवर्स सां ज़रूरु शेयर कंदमि। काफ़ी सारा केसिस थियनि पिया कुते ॾाढ़ण जा। गर्मियूं तमामु घणियूं हूंदियूं आहिनि त पाण यूजुअली ॾिसंदा आहियूं त कुता ॿारनि खे ॾाढ़ींदा आहिनि या रस्ते वेंदड़ कंहिं माण्हू खे ॾाढ़े विझनि था, त तव्हां ॿाहिरि वञो था त प्लीज़ तव्हां पंहिंजी केयर तमामु घणी कयो। ऐं जीअं जीअं गर्मियूं घणियूं थींदियूं आहिनि त इन तरह जा केसिस रिपोर्ट घणा थिया आहिनि। मां मेरान टेलीविज़न ते बि ॿुधां पई। बिल्कुलु ज़ाहिर आहे रोलू कुतनि जो आज़ार आहे, सॼी सिंध में आहे ऐं न रुॻो हिनमें लाड़काने में वधीक केस थिया आहिनि, पर सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां बि इहे केसिस अचनि पिया। ऐं रोज़ानो जेको आहे 10-15 खे ॿारनि खे, पीरसन औरतुनि खे, एतिरे क़दुरु जो जानवरनि खे बि ॾाढ़नि पिया। ऐं गॾोगॾु इहो आहे त हॉस्पिटल्स में वैक्सीन न आहे। तव्हां जिन बि तालका हॉस्पिटल्स में वञो या सिविल हॉस्पिटल्स में वञो त कुते खां ॾाढ़ण खां पोइ जेका इहा वैक्सीन लॻंदी आहे उहा अणलभ आहे, जंहिंजे करे ही रेबीज़ वारा जेके केसिस आहिनि उहे वधी रहिया आहिनि। ऐं हिन में बिल्कुलु जेकॾहिं वैक्सीन न थिए ऐं 2 या 3 ॾींहंनि जे अंदरि उहो मौत बि वाक़िअ थी सघे थो। इहो ख़तरनाक इहो ज़हर हूंदो आहे जेको कुतो। अच्छा लतीफ़ाबाद में हिकिड़ो केस ज़ाहिर थियो आहे हैदराबाद जे अंदरि, त कंहिंखे कुते ॾाढ़े विधो ऐं 2.5 मंथ्स ताईं मतिलबु लेट हुन कयो आहे वैक्सीन कराइण में, 2.5 मंथ्स जे अंदरि पूरे जिस्म में ज़हर फैलिजी वियो, हुन माण्हू जी डेथ थी वई आहे। जी हा बिल्कुलु। सो तव्हां यकीनन केयर चवंदा आहिनि त पंहिंजे ई हथ में हूंदी आहे, तव्हां पंहिंजी तमामु घणी केयर कयो। ऐं न रुॻो इहा केयर कयो पर इंतिज़ामिया खे चओ, ज़ाहिर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन वारनि जो कमु आहे, उहो कुता मार मुहिम हलंदी आहे उते, या वरी कुतनि जो जेको आहे उहा वैक्सीन कई वेंदी आहे त जीअं हुननि जो ज़हर मरी वञे। ऐं गॾोगॾु वरी असांजे हिकु भेरो ॿीहर इहो पहिरीं 2-3 साल पहिरियों इहो ट्रेंड आहे, हाणे वरी इहो ॿीहर जेको आहे शौक़ु ऐं ट्रेंड अची वियो आहे, फैशन थी वियो आहे त तव्हां कुता पालियो, पोइ कुता पालियो तव्हां ऐं पोइ पाड़िया जेके ॿार आहिनि उन्हनि खे उहे चक विझंदा आहिनि ऐं उन्हनि खे तव्हां उहो कयो। मूं हिते जिते असांजो ऑफिस आहे उते बि घणे भाङे हर बंगले में जेको आहे वॾा असांजे कद खां वॾा हिते कुता आहिनि, शाम जो पिया वॉक कंदा आहिनि। सो जिन खे शौक़ु आहे महिरबानी करे पंहिंजे घरनि ताईं शौक़ु रखो। ॿाहिरि मासूम ॿार आहिनि, जॾहिं तव्हां पालींदा आहियो न को बि जानवर हुनजी बि वैक्सीन थींदी आहे, ऐं बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ॾियो था त उहो बॉइल्ड हूंदो आहे ऐं हुनमें कारा मिर्च ज़रूरु उनखे इस्तेमालु उनमें कया वेंदा आहिनि त उनमें घणो ज़हर न फैलिजे। जी हा। उनखां अलावा हैदराबाद में पाण ॾिसूं पिया तमामु घणो जेको आहे सो इहो कुतनि जो आज़ार वधी वियो आहे। वेल असां ॿुधूं था न्यूज़ ब्रेक जी तरफ़, न्यूज़ ब्रेक ॿुधूं था ऐं जल्दी सां वरी वापसि अचूं था मुंहिंजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था वञे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ऐं न्यूज़ ब्रेक खां पोइ वापसि अची चुका आहियूं। खोड़ सारियूं ख़बरूं 2-4 ख़बरूं आहिनि जेके अज़मत 2-4 ईअं ख़बरूं आहिनि त ॾिसो पाण न्यूज़ ब्रेक ते हलियासीं, तव्हां चवंदा आहियो त का सुठी ख़बर। सो सुठी ख़बर इहा आहे जेका सुबुह साण ई मूंखे मिली, पर हींअर जेको पाण मेहरान टीवी जे न्यूज़ ब्रेक में ॾिठोसीं त पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज जो अॼु ॾींहं जी जेका शुरूआति आहे उहा तमामु घणी मज़बूत थी आहे, तमामु घणी सुठी थी आहे। ऐं 73,300 पॉइंट्स जेका आहे उहा इंडेक्स मुल्की बुलंद तरीन सतह ते पहुतल आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज सां ई सभु कुझु थींदो आहे। मुल्क जो वहिंवार ऐं डॉलर जो अघु, महांगाई, हर शइ हिते जेके दोस्त वेठल आहिनि इन्हनि जे हुन सां थींदो आहे, तवसु सां थींदो आहे। सो पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज हिन वक़्तु तमामु घणो मुल्की बुलंद तरीन सतह पे वञे पई। अला करे ईअं ई बुलंद हुजे त जीअं असांजो मुल्क तरक़ी करे, ई कारोबार थिए, त असांजे मथां जेको कर्ज़ु आहे IMF वारनि जो इहो लहे ऐं हुनजा तरक़ीअ जा नवां दरवाज़ा खुलनि। हिकिड़ी ॿी जेका सुठी ख़बर आहे उहा आहे त पाकिस्तान जी जेका क़ौमी रांदि आहे हॉकी गुज़िरियल 7-8 सालनि खां वठी ॾिठो पियो वियो त सफ़ा ईअं ज़वाल पज़ीर हुई, हुनजा ग्राउंड अञा ताईं आबाद न आहिनि थिया। ऐं उहा जेका रांदि आहे तमामु घणो पुठिते पइजी वई हुई, टीम ख़तमु थी वई, स्कैंडल्स अची विया, हॉकी फेडरेशन तबाह थी वई। पर हाणे जेको आहे उहा ट्रैक ते वापसि अचणु शुरू थी आहे। अज़लान शाह हॉकी टूर्नामेंट हले पियो, जंहिंमें कल्ह पाकिस्तान जापान सां मुक़ाबिलो कयो, तमामु दिलचस्प मुक़ाबिलो थियो, जंहिंखां पोइ उहा जेका मैच आहे 1-1 गोल तां बराबरि थी वई। हिन टूर्नामेंट में पाकिस्तान हिन वक़्तु ताईं नॉट आउट आहे, उन जूं 7 पॉइंटूं आहिनि ऐं हिक बि मैच न आहे हाराई।
अॼु पाकिस्तान जेको आहे कुझु देरि में कैनेडा सां मुक़ाबिलो कंदो ऐं उमेदु आहे त अॼु बि पाकिस्तान जेको आहे खटींदो। ज़ाहिर आहे कैनेडा जे मुक़ाबले में पाकिस्तान जी हॉकी टीम तमामु घणी मज़बूत आहे। हीअ पाकिस्तान जी क़ौमी रांदि आहे ऐं इनखे ई जेको आहे असांखे हथी वठाइणी आहे, इहा ई असांजी सुञाणप आहे। पाकिस्तान हॉकी में तमामु घणो अरसो चैंपियन रहियो आहे ऐं विच में जेॾीमहिल नॉन प्रोफेशनल माण्हू इदारनि में आया, नॉन प्रोफेशनल फेडरेशन आई, त पोइ ज़ाहिर आहे उहो इहो हॉकी त छा पोइ हर शोबो तबाह थींदो आहे। ऐं गॾोगॾु कल्ह सिंध हाई कोर्ट जा जेके चीफ जस्टिस आहिनि, जस्टिस अकील अब्बासी साहिबु, उन्हनि सॼी सिंध जा जेके डिस्ट्रिक्ट सेशन जज आहिनि उन्हनि खे हिकिड़ो ख़तु लिखियो आहे ऐं चयो आहे त बाबा हीअ जेके हेठिनि कोर्टुनि में लखें केसिस आहिनि इहे छो रोलड़े जो शिकार आहिनि, तव्हां छो मतिलबु त टर्न आउट छो घटि आहे। पुराणा केस आहिनि ऐं 15 साल केसिस खे थी था वञनि, 8 साल केसिस खे थी था वञनि। हाणे त इहा बि मतिलबु त पॉलिसी अची वई आहे त हिकिड़े जज खे हेतिरे अरसे जे अंदरि जेकॾहिं क्रिमिनल केस आहे त उहो 3 महीननि जे अंदरि, जेकॾहिं सर्विसिस जो केस आहे, को हुनजो पंहिंजो प्रॉपर्टी जो केस आहे, सिविल जो केस आहे, या वरी जेको खुला ऐं तलाकुनि जा केस आहिनि, उन्हनि सभिनी जो मुद्दो आहे त उन मुद्दे जे अंदरि इहे केस उकलाइणा आहिनि। उनजे बावजूदि उन ते अमल नथो थिए। सो उन करे पोइ कल्ह चीफ जस्टिस जेको आहे सभिनी सेशन जज खे चयो आहे त 10 ॾींहंनि जे अंदरि रिपोर्ट ॾियो ऐं गॾोगॾु तव्हां जेको आहे 10% जेको आहे न टर्न आउट रखो पंहिंजो हर महीने। उहे पुराणा केसिस बि 10% खणो त नवां केसिस बि 10% खणो ऐं तव्हां केस जल्दी उकलाईंदा अचो, माण्हुनि खे इंसाफ़ ॾियो ऐं माण्हू इंसाफ़ जे लाइ दरबदर आहिनि। ऐं इहा त थी वई हिकिड़ी ॻाल्हि। ऐं हाणे अचूं था इन ते थोरो असां जेकॾहिं वधीक तबसरो कयूं, जेको मुंहिंजो ज़ाती तबसरो आहे, त जॾहिं अदालतुनि में इंसाफ़ देरि थिए थो ऐं अदालत पाण चवंदी आहे पाकिस्तान जे कानून में लिखियलु आहे त जस्टिस डिनाइड, जस्टिस डिनाइड, मतिलबु ईअं आहे त जेकॾहिं इंसाफ़ में देरि आहे त इंसाफ़ डिनाए करे थो, इंसाफ़ तव्हांखे मिलणो कोन्हे को। इहो हर कोर्ट में हर वकील जेको आहे डिले जो सवाल ई पैदा नथो थिए। जॾहिं इहे केस डिले थियनि था त अदलिया जे पंहिंजे निज़ाम ते ज़ाहिर आङुरियूं खजनि थियूं ऐं गॾोगॾु पोइ हीअ जेके तव्हां जुर्गाई सिस्टम ॾिठो था उहे वधीक जेको आहे पावरफुल थियनि था। पोइ तव्हां ॾिसंदा हूंदा त सिंध में 15 खूननि जो फ़ैसिलो आहे, उहो लख रुपया फ़ी खून। इहो मां सदाईं हिन ते एहतिजाज कंदो रहियो आहियां ऐं गॾोगॾु इहे जेके सरपंच आहिनि, जेके बि सिंध जा सरदार आहिनि, उन्हनि खां मां अखियूं में मिलाए इहो सुवालु कयो अथमि त तव्हांखे इहो कंहिं जेको आहे पावर ॾिनो आहे त जेकॾहिं तव्हांखे नियाणीअ खे कारो करे मारे छॾियो, वरी उनजो तव्हां जुर्गो कयो ऐं पोइ तव्हां चओ त लख रुपया थी वियो। ऐं जेकॾहिं को मामिलो थियो त पोइ जेकॾहिं का कारी हिकिड़ी माई मारी वञे थी त ॿिए जेको आहे तव्हां मासूम नियाणीअ खे, 5 सालनि जी नियाणीअ खे तव्हां चओ त भाई इहा तव्हांजी संग चिठीअ में आई। त इहे जेके फ़ैसिला आहिनि इन्हनि ते तव्हांखे ज़रूरु सम्झे हर माण्हूअ खे, हर शऊर वारे माण्हूअ खे इहो हिन खां सरदारनि खां पुछणु घुरिजे। ऐं तव्हां जॾहिं हिननि सरदारनि खे अखि न ॾेखारींदा तेसि ताईं उहो तव्हांजे मथां हावी रहंदा। ऐं ज़ाहिर आहे इहो 2 सिस्टम आहिनि, हिकिड़ो इहो लॉर्ड सिस्टम आहे, ॿियो वरी हीउ जेको अंग्रेज़नि जो असांजो सिस्टम आहे, उहो पंहिंजे पाण खे चवंदा त असांखे त अंग्रेज़ पावर ॾेई विया आहिनि, साईं अंग्रेज़ हिन धरतीअ तां हलिया विया, उहे हलिया विया, पोइ तव्हांखे वञणु घुरिजे, तव्हां छो हिते रहिजी पियो, छो तव्हां असांजे मथां दमर थी वेठा आहियो सरदार साहिबु। सो मां केतिरनि ई सरदारनि सां अखियुनि में मिलाए तव्हां ॾिठा हूंदा ऐं मुंहिंजो फेसबुक अकाउंट ते बि जिन सां मुंहिंजा फ़ोटो आहिनि, उन्हनि सां मूं तफ़सीली ॻाल्हि ॿोल कयमि ऐं उनखां पोइ इहा ॻाल्हि बि थी त वाक़ई इहो सिस्टम सॼो ग़लति आहे। पर जॾहिं ज़ाहिर माण्हुनि खे अदालतुनि में इंसाफ़ नथो मिले, इंसाफ़ में देरि थिए थी, वकीलनि जी फीस नथा भरे सघनि, वकील विकामजी वञनि, त पोइ ज़ाहिर आहे इहो ई सिस्टम जेको आहे उहो मज़बूत थींदो आहे, जेको हिन सिंध खे तबाह करे रहियो आहे। तव्हां खां बि करणु चाहींदमि, जी तव्हां एतिरनि सारनि मामलात ते ॻाल्हाईंदा आहियो, तव्हां माशाल्लाह एतिरो सुठो एक्सपीरियंस बि आहे, एतिरो तव्हां कमु बि कयो आहे ऐं तव्हांजो जेको कमु आहे उन कम खे असां ईअं चई सघंदा आहियूं जॾहिं किताबी सूरत में वेंदो ॾाढो पावरफुल तव्हांजो जेको आहे न उहो ॻाणपो थींदो त हिन माण्हू असांजे हिन समाज में हेतिरो कॉन्ट्रीब्यूशन आहे, छो त उहो पूरो थीसिस वर्क आहे। सो अज़मत माना जेका जॾहिं थ्रेट्स जी ॻाल्हि अचे थी, उहो माण्हू जेको हर मामले ते ॻाल्हाए त उनखे थ्रेट्स बि त मिलंदा हूंदा न, पोइ अज़मत कीअं जेको आहे उन्हनि खे फेस कंदा आहियो? ॾिसो, जेका राति तव्हांजी क़बर में आहे न, उहा राति तव्हांजी ॿाहिरि थी नथी सघे। ऐं जेकॾहिं थ्रेट्स आहिनि, मां कॾहिं बि डिॼो न आहियां, केतिरनि ई मौक़नि ते तव्हां मूंखे ॾिठो हूंदो, मां जॾहिं कश्मीर कंद कोर्ट में वियुसि त कश्मीर कंद कोर्ट में ईअं हुयो त उते को बि सहाफ़ी न हुयो ऐं उते अज़मत कुंभर साहिबु मौजूदु हुआ पाण, ऐं केतिरनि ई मौक़नि ते गोलियूं हलियूं, सिधा फायर थिया ऐं मां उते मौजूदु हुअमि। मूं चयो न, मूंखे इदारे असाइनमेंट ॾिनो आहे, मूंखे पूरो करिणो आहे। ऐं हिकिड़ो दफ़ो तव्हां जंहिंमहिल मौत खे वेझो ॾिसी था वञो न, पोइ तव्हांखे मौत जो डपु न हूंदो आहे। ऐं मूंखे बि हाणे मौत जो डपु न आहे ऐं ज़ाहिर आहे मौत बरहक आहे, अचिणो आहे, पर इहो आहे त तव्हांजो मौत केतिरो शानाइतो आहे। सवालु हाणे हिन ते आहे त तव्हां हिन धरतीअ जे लाइ को कंट्रीब्यूट करे वठो, पोइ धरतीअ जा माण्हू ॾिसो तव्हांखे कीअं मान था ॾियनि। तव्हां हिन धरतीअ जे मथां क़ुर्बान थी वञो त पोइ तव्हांजो इहो मौत शानाइतो आहे। ॾिसो, मरणो त सुभाणे तव्हांखे दिलि जे दौरे में बि आहे, कंहिं बीमारी जे में बि आहे, उमिरि जी हद पूरी थींदी आहे तॾहिं बि थियणो आहे, पर तव्हां धरतीअ ते क़ुर्बान थींदव हिकु शानाइते मौत सां,
त ज़रूरु उहो मौत जेको आहे तव्हांखे सदियुनि ताईं जीआरे रखंदो। कंदे मौत बि रश्क कंदो आहे, तव्हां उहा ॻाल्हि कई आहे, असां तव्हां ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे। बिल्कुलु केतिरनि ई मौक़नि ते थियो आहे, केतिरनि ई मौक़नि ते थ्रेड्स तमामु घणा आया ऐं जेके पाण रोज़ ॻाल्हि कंदा आहियूं त खंबे गुम करण वारी उहे बि धमकियूं मिलियूं, केतिरा ई दफ़ा मतिलबु मिसाल यरगमाल बि बणायो वियो, पर असां पंहिंजे इदारनि ते अटल बीठासीं, माण्हू गवाह आहिनि त अज़मत मतिलबु मूं कीअं कयुमि ऐं मूंखे हुन ते को तकबुर कोन्हे, न ई वरी उहा आहे त ज़ाहिर मुंहिंजी ड्यूटी आहे, मूं सिंध जे माण्हुनि मूंखे मान ॾिनो आहे। थैंक यू सो मच। एतिरियूं तव्हां ॻाल्हियूं कयूं आहिनि, मां त ॾिसंदमि अलाह साईं तव्हांखे बिल्कुलु। हिकिड़ी ॿी ख़बर मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, इन ख़ुशीअ में तव्हां मुंहिंजी तारीफ़ पिया कयो न, हिन करे उहा इहा ख़बर आहे, सुठी ख़बर आहे, अलाह करे हुन ते अमल थिए। कल्ह मीरपुर ख़ासि में हिकिड़ो इजलास थियो, तव्हां ॾिठो हूंदो त पोएं साल जीअं ॿोॾूं आयूं त पराण जेको ढोरो आहे इहो बॉर्डर लाइन ते लॻे थो मीरपुर ख़ासि ऐं बदीन डिस्ट्रिक्ट खे, उन सॼी इन्हनि ॿिन्ही ज़िलनि में बल्कि डिवीज़न में मीरपुर ख़ासि डिवीज़न ऐं बदीन ज़िले खे ॿोड़े छॾियो हुयो, तबाही आणे छॾी हुई। अञा ताईं इन ढोरे जा जेके मुतासिर आहिनि उहे छा चवंदा आहिनि सफ़र कनि पिया, उन्हनि जी ज़मीनुनि जे जेका मसइला आहिनि ऐं गॾोगॾु पोइ उते जेको LBOD आहे उन बि जेको आहे तबाही आंदी, उहो बि ज़ाहिर आहे उथली पियो हुयो, बंद टुटरा। त उन ते कल्ह हिननि वॾो इजलास थियो, कमिश्नर मीरपुर ख़ासि बि उते मौजूदु हुआ, उतां जा जेके MN आहिनि वीर मुनवर टालपुर साहिब बि मौजूदु हुआ, सभु इरीगेशन वारा, LBOD वारा, RBOD वारा ऐं उनखां गॾोगॾु ई पराण ढोरे वारा सभु उते मौजूदु हुआ। ऐं पोइ फ़ैसिलो इहो थियो त इन तां जेको आहे कब्ज़ो ख़तमु कयो वञे, ॿिन्ही पासनि खां जेको ॿिन्ही कंधनि ते हुनजो कब्ज़ो आहे उहो ख़तमु कयूं ऐं गॾोगॾु उनजी सफ़ाई कयूं त जीअं हिन दफ़े जेके बरसाति अचे पई, ऐं इहा बि मां नाज़रीन खे ॿुधाए छॾियां त हिन दफ़े जेका ॿोॾि अचे पई, जेके बरसातूं अचनि पियूं पोएं साल खां वधीक ताक़तवर आहिनि, पोएं साल खां वधीक तव्हांजे लाइ नुक़सानकार आहिनि। त महिरबानी करे अञा तव्हांखे महीनो ॾेढ महीनो पयल आहे, तव्हां पंहिंजो हींअर ई इंतज़ामु करे छॾियो त छा छा करिणो आहे। जेकॾहिं को ज़मीनदार दोस्त असांखे ॾिसे पियो त महिरबानी करे तव्हां पंहिंजा, कल्ह बि असां डिस्कस कयोसीं त तव्हांजो जेको ड्रेनेज सिस्टम आहे उनखे बहितर कयो, जेके असांजा नाज़रीन घरनि में मौजूदु आहिनि, जेके ॻोठनि में मौजूदु आहिनि, त महिरबानी करे पंहिंजो ड्रेनेज सिस्टम बहितर कयो। ऐं गॾोगॾु हींअर ॾिसो तव्हांजा फ़सुल लथा आहिनि, कणिक लथी आहे तव्हांजी, पोयां टमाटा लथा आहिनि, भाॼियूं लथियूं आहिनि, अंब तव्हांजा लहंदा, त इहा जेका इनकम अचे महिरबानी करे नयूं मोटर साइकिलूं वठण जे बदिरां, नयूं डिशूं वठण जे बदिरां, नई होटल जे ते वञी सीडियूं ऐं VCR ॾिसण जे बदिरां महिरबानी करे पंहिंजा गुदाम बहितर कजो, उन्हनि खे महफ़ूज़ बणाइजो, उन्हनि खे जेका तव्हांजी कणिक पियल आहे, तव्हांजा फ़सुलु ज़ख़ीरो थियल आहे उनजी का वाहर कजो, उनजी का काण कजो, बजाए इन जे जो तव्हां वञी जेको आहे शहरनि में अची हिते पैसो अची लुटायो। हिकिड़ी गाॾी जेका तव्हां 6 महीना पहिरीं वरिती आहे उहा अधु क़ीमत में खपाए वरी नई गाॾी वठो। असांजा इलाही दोस्त ईअं कंदा आहिनि, मुंहिंजे अखियुनि जो हवालु आहे इहो। अञा ताईं थींदो आहे ईअं त VCR और इन तरह जेको आहे सो मतिलबु उहे हुजूम अञा ताईं बिल्कुलु। तव्हां ॻोठ में वञो न, मां त छंछरु ॾींहुं तव्हांखे ॿुधायमि, तव्हां ॾिठो हूंदो त जेको दादूअ जो मां दौरो करे आयो आहियां त मां ॾिठमि त अञा ताईं माण्हू होटलुनि ते 100 जी तादाद में वेठा आहिनि, अञा ताईं उहे फिल्मूं ॾिसनि था, मोटर साइकिलूं, फ़सुलु लहे थो त नई मोटर साइकिल वञी वठी था अचनि, इहो फैशन आहे असांजे ॻोठनि में। जेका मोटर साइकिल स्टिल ठीकु आहे, वरी अॼुकल्ह मोबाइल आहे त नओं मोबाइल केतिरो वॾो भलो मोबाइल आहे, 2-2.5 लख रुपया मोबाइल आहिनि, हालत ॾिसो न, अधु सूफ़ वारो मोबाइल। वरी उनखां पोइ ट्रेंड हलियो आहे हीउ सैंडलनि जो, नवां हिते असां हैदराबाद में 600 रुपये सैंडल वठी पायूं, 6 महीना कढी वेंदा आहियूं। असां वारा जेके दोस्त घरनि में खाइण लाइ कुझु कोन्हे, को फ़सुलु लहंदो आहे त ओॾीमहिल बादशाह हूंदा आहिनि, पोइ वरी साॻियो ई चवंदा आहिनि त हाणे असांखे बेनज़ीर इनकम सपोर्ट या पैसा मिलनि, पंहिंजूं मायूं खणी बीठा हूंदा आहिनि हुते। इहो अफ़सोसनाक सूरत हाल आहे, इहो सिंध जो हिकिड़ो इहो फेस बि आहे जेको असांखे ॾाढो ॾुखाईंदड़ हूंदो आहे। त महिरबानी करे इन्हनि कुदरती आफ़तुनि जो तव्हां इंतज़ामु कयो। ज़ाहिर आहे इहे तव्हांखे ई मतिलबु त जेके भेनरूं असांखे ॾिसनि पियूं त महिरबानी करे प्लानिंग कयो त अॻियां जेकी बरसातूं अचनि पियूं, जेकी अॻियां ॾुकार मिसाल अची वञे, ख़ुदा न ख़ासि अलाह साईं असांखे इन्हनि कहरनि खां बचाए, त उनखां बचाव जी तव्हां उहो कयो, तव्हां सेविंग कयो। जीअं ई फ़सुल लहनि था अची पंहिंजो फज़ूल ख़र्च कयो था, इहो तव्हांखे वरी नुक़सानकार ॾिए। बिल्कुलु बिल्कुलु अज़मत, तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई आहे। ऐं जेके ही लाइन्स लॻल हूंदियूं आहिनि इन्हनि जो त वरी जेको सिस्टम आहे न उहो त अञा ई अलॻि हूंदो आहे, इहो फेज़ ई अलॻि असांखे ॾिसण जे लाइ मिले थो। दुआ इहा ई कंदासीं त असांजी इन्हनि जेको इहो ॾेख असांखे नज़र अचे थो, इन मां का असांजी जान छुटे ऐं असां को सही रस्ते ते अचूं। नाज़रीन, वक़्तु साई जो थी वियो आहे, शॉर्ट कमर्शियल ब्रेक आहे, जल्दी सां वापसि अचूं था पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे असां भलीकार चऊं था पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। ॻाल्हियूं ॾाढी ख़ूबसूरत थियूं आहिनि। ॻाल्हियूं थियूं आहिनि तव्हांजे कम जे हवाले सां, तव्हांजी शख़्सियत जे हवाले सां, तव्हांजे किरदार जे हवाले सां, ऐं वरी सॼी ज़िंदगी जॾहिं इंसानु कमु कंदो आहे ऐं वरी पोइ उनखे जॾहिं मौत नसीबु थिए थो ऐं जॾहिं उहो मौत उनखे सुरखुरू करे थो त उनजी ज़िंदगी यकीननि ॾाढी काराइती हूंदी आहे ऐं ॿियनि जे लाइ बि उहा मशले राह बणिजी वेंदी आहे। शेख हयास चयो आहे न त असीं निंड जा ॾिण आहियूं पिरी,
सुते साह जागे वञे दूर दूर, सितारा लताड़े असांजो शऊर। सवे चंड साथी कतिन जा, सवे काफ़िला रह गुज़र में, वाह। सफ़र में सवे कायनातियूं। न आगाज़ जिनजो न अंजाम जिनजो, ज़माई मकां खां मुसलसिल निजातूं, अज़ल खां अबद ताईं सुख जूं बरातूं। जॾहिं मोट खाऊं सवे राज़ आणियूं, सवे साज़ आणियूं, सवे साज़ जे लाइ आवाज़ आणियूं। सवे चंड चाहियूं, सितारा तॻायूं, उन्हनि सां अची सॼो जग जगमगायूं। असीं जाग जा भाग आहियूं पिरी, असीं निंड जा नेण आहियूं पिरी। असीं निंड जा नेण आहियूं पिरी। ॾाढी ख़ूबसूरत इहा तमामु शाइरी आहे। ख़ूबसूरत शेख हयाज़ जी हर शाइरी जेको आहे उहो तमामु ख़ूबसूरत आहे। बिल्कुलु, ॿी ख़बर न आहे पर मरण खां पोइ तोसां गॾु ॼण जूं हसरतूं रहंदियूं। तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे। ऐं जेतिरो शेख हयाज़ ते ॻाल्हाइजे उन शाइरी हिकु हिकु शाइरी जेको आहे मुंहिंजे दिलि चवंदी आहे पढ़ां वेही इंटरव्यू कयां। ऐं असां गॾु को लाइन ते मौजूदु हुयो, वापसि मुंहिंजी कॉल डिस्कनेक्ट थी वई आहे। असां फ़ोन कॉल्स शामिलु करण जी पूरी कोशिशि कंदा आहियूं। इलाही दोस्त जेके आहिनि पोइ इंतज़ारु बि न करे सघंदा आहिनि जेसिताईं असां उन्हनि जो तारुफ़ करायूं, वरी लाइन उन्हनि जी कटिजी वेंदी आहे। पाण हलंदासीं हिरा ॾांहुं। हिरा आप ये बताएं कि आप सुना है कि बड़े टूर्स भी करती हैं, आपके टिकटॉक अकाउंट्स पे जो है आपकी खूबसूरत खूबसूरत जो स्क्रीन्स नज़र आ रही होती हैं, तो कब आप टूर करती हैं, कहाँ कहाँ जाती हैं? बच्चों की छुट्टियों में जाते हैं हम लोग। इनका अपना गांव है मानसेरा, वहाँ पर हम लोग छुट्टियों में। जी जी, बहुत हसीन है, बहुत खूबसूरत है जी। वहाँ पे क्या क्या चीज़ें मिलती हैं, कौन सी चीज़ें वहाँ को अच्छी लगती हैं, किस तरीके से जो है वहाँ पे आपको तो ज़्यादा इलाके देखे हुए होंगे, जब क्योंकि चाहे आपका वो अपना इलाका है, हम तो जाते हैं कुछ मखसूस इलाकों में घूम के वापस आ जाते हैं। असल में जो है वहाँ पे इनका घर है, वहाँ पर जो गांव साइड है वहाँ पर है। कुछ तो शहर में ना शुरू में, लेकिन गांव के अंदर ये लोग जाते हैं। बहुत खूबसूरत है, अच्छा है, नदी है ना, और ये बाग बगीचे वगैरह हैं, सब कुछ है, अच्छा है वहाँ पे सारा। अच्छा, आप ये भी बताइएगा जी कि आप जाती हैं नादरिन एरिया से जाती हैं, ज़्यादा कौन सी ऐसी प्लेस है जो हिरा को बहुत ज़्यादा पसंद आती है, बच्चियों को बहुत ज़्यादा पसंद आती है? हमें तो वहीं पर ही मज़ा आता है, क्योंकि सिंध से हट हम लोग वहीं जाते ना मानसेरा साइड पर। यहाँ तो बहुत कम जाना होता है। बड़ा खूबसूरत। जी जी, बहुत खूबसूरत है। एबटाबाद, मानसेरा, तकरीबन सब जगह से हम लोग गए थे। इनका गांव है, उनका नाम उसका है तोरी, नाम है ना, तोई। जी जी, वहाँ पर बहुत बहुत हसीन है, समझे जन्नत में आ गए इस तरीके से। हाँ, जाहिर वहाँ जो इलाका है वो जन्नत है। जन्नत से कम तो हमारी सिंध भी नहीं है। नहीं, और जब हमारी सिंध भी जितनी हसीन है, बस सिर्फ असल में इनके जो फादर हैं वहीं के हैं, तो हमें डायरेक्ट वो वहीं लेकर जाते हैं। जबरदस्त, बिल्कुल बिल्कुल। नहीं नहीं, आप हमारे यहाँ अगर गोरख पे जाएंगे तो वो भी हसीन है, लेकिन अगर इंतजामी मामलात हैं वो अगर बेहतर हो जाएं तो फिर ये जो आज से 15 साल पहले 20 साल पहले लिखा गया था जो कि जन्नतुल फिरदौस आहिनि ॿई कंदियूं मेहरान जूं, और वाकई जन्नतुल फिरदौस है। आप सिंधु दरिया के जो दोनों साइड इंतजामिया अगर थोड़ा सा बेहतर हो जाए ना यहाँ पर तो बहुत अच्छा है। यहाँ पे भी कुछ नहीं है, लेकिन ये बात बिल्कुल बिल्कुल। गोरख ते ताहिरा मां वियोसि लास्ट जेको गर्मियूं हुयूं उन्हनि में वियोसि त जेतिरी हुते तबाही थियल हुई। हालांकि गोरख जी पूरी डेवलपमेंट अलॻि थियल आहे, उनजी बजट अलॻि आहे, उनजी ग्रांट अलॻि आहे, पूरी डेवलपमेंट ठहियल आहे। जेका अथॉरिटी आहे न गोरख हिल पंहिंजो अथॉरिटी, पर वहाँ उते पे कम आप नथो सर कह रहे हैं कि क्या मशहूर है ना, वहाँ पे गांव में एक जगह है इनकी ना, वहाँ पे जाके बोई नाम है उसका आई थिंक, तो वहाँ पे कोई कबाब वगैरह होते हैं, वो बहुत मशहूर है वहाँ पे। तो ये लोग उस साइड ठंडियानी भी है। जी 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 उसका अच्छा ठंडियानी नालो ही अहिड़ो आहे। तव्हां हुते जंहिं बि मौसम में वो थधो रहंदो आहे। अच्छा, तमाम तो यहाँ से जितने भी मुसाफिर जाते हैं ना, तो वो जो मैं आपको बता रही हूँ ना, वहाँ पे कोई रेस्टोरेंट है तो वहाँ पे शुरू से इनकी दादा वो और इनकी बाबा वगैरह ये लोग जाते हैं, तो वो लाजमी स्टे करके जो मैं बता रही हूँ ना कुकिंग वगैरह जो होते हैं, कबाब वगैरह वो लाजमी खाते हैं। और कुलचे वगैरह होते हैं वहाँ पे जो मशहूर है, बाकी छोटी मोटी मिठाइयाँ इस तरीके से, और ड्राई फ्रूट होते हैं। जबरदस्त। अच्छा हिरा, आप ये बताएं इन फ्यूचर आपका क्या प्लान है, क्या करने जा रही हैं? इसी फैशन डिज़ाइनिंग को ही रखेंगी या कुछ और भी आपके जहन में ख्यालात हैं? हाँ, ये बड़ा अच्छा फैशन डिज़ाइनर तो है मेरे उसमें, इसमें भी इसको भी मैं आगे लेके चलूँगी, लेकिन इंशाल्लाह आगे मेरी कोशिश है कि सोशल मीडिया पे आने का ना, अपने काम को लेकर आने का। जब से करना स्टार्ट करेंगे ना, तो आपका पेज भी बहुत ज़्यादा रन होगा, अर्निंग भी अच्छी होगी, और जाहिर सी बात है फिर वक्त के साथ इनोवेशन भी आपके काम में आएगी। मूं हिकिड़ो आर्टिकल पढ़ियो हो, कलेजी उतां जा मशहूर ना चपली कबाब, चपली कबाब, ॾाढो जबरदस्त आर्टिकल हुयो। जी जी, आप कुछ ऐड करना चाह रही हैं? जी हाँ, नहीं आपने जो अभी बताया ना चपली कबाब, उसी की मैं बात कर रही हूँ। इनके यहाँ पर जो मशहूर है ना, आपने जो मुझसे पिछली बार जब ये भी सवाल किया, आपने क्वेश्चन किया, तो ये वहाँ पर बहुत मशहूर है इसका। जी आप बताएं। हाँ जी, मैं बता रही थी कि मैंने एक आर्टिकल पढ़ा, कलेजी चपली कबाब। असल में मां जेॾी महिल उहो नालो ॾिठो न त मां थोरो अट्रैक्ट थियमि, मुझे पढ़ा
पोइ उन में उतां जी ख़ूबसूरती अज़मत लिखियलु त माना तव्हां जंहिं बि साइड वञो त तव्हां हिकु चपली कबाब जी हाँ। हूंदो, पोइ दालाज़ाक रोड हुजे या तव्हां पेशावर केपी में कहिड़ी बि साइड वञो, ऐं 85% नॉर्दर्न एरियाज़ पूरो कवर थिए थो केपी में, उनखां पोइ वरी पंजाब में बचे थो। पूरो जो पूरो असांजो पाकिस्तान बेहद ख़ूबसूरत आहे, सिंध बेहद ख़ूबसूरत आहे, ऐं सिंध में जेकॾहिं थोरो ध्यानु धरियो वञे, थोरो कमु कयो वञे त हाँ, यकीनन बिल्कुलु। जन्नतुल फिरदौस आहिनि, ॿई कंदियूं महिरानजी, इहो असां पोइ साबित बि करे ॾेखारे सघूं था। बिल्कुलु बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। ऐं हिरा खां इहो पुछंदासीं त हिरा, ये जो आप आ रही हैं उसमें बिजनेस के हवाले से, उसमें अब आपको मुश्किलात कौन सी हैं, मतलब किस तरीके से सेल करने में कोई मुश्किलात हो या कोई किस तरीके, अगर आपको कोई मुश्किलात हुई हो आपने वो आसान कर ली हो, तो हमारी जो बच्चियां देख रही हैं उनको पता चले कि ये अगर मुश्किल हो तो आप ये काम कर सकती हैं। जी हाँ, मुश्किलात तो थोड़ी बहुत आपको पता है हर काम में होती है, जी लेकिन हाँ। उसको थोड़ा सा हाँ, वो एक सिंधी में गाना भी है, हर कम कार में बचार मजबूरी। कहाँ नहीं मुश्किलात, हर जगह मुश्किलात है, लेकिन आपको आसान करना पड़ता है, आपको खुद बनाना पड़ता है, ये बात है। सही। तो कौन कौन सी मुश्किलात होती हैं? मुश्किलात ये है कि अगर आप कोई चीज़, अब सबसे पहले तो बात है कि आप किसी को एतमाद मतलब उसको करवाना ना, एतमाद में लाने का जी मसला हाँ, होता है। ये सबसे बात बड़ा होती तो है। मसला यही है। जी, सबसे बड़ी बात ये होती है। फिर उसका काम वर्क वगैरह देखना, तो उनको समझाना होता है कि वो मालूम करते हैं कि भाई ये ज़्यादा टाइम तक चलेगा या नहीं हाँ। है, जो भी है, तो उस हिसाब से थोड़ी बहुत मुश्किलात हैं, और ये कि उसको हैंडल करना चाहिए। मैं नहीं कहती कि अगर मुश्किलात हो तो बंदा आप पीछे हट जाए। सही हिरा, मैं चाहूँगी कि अपकमिंग जो भी हमारे प्रोग्राम्स हो उसमें कहीं ना कहीं कोई एक दो सेगमेंट आपके भी हों, आप अपना काम दिखाएं। जब तक आप अपना स्क्रीन पे काम नहीं दिखाएंगी तो हमें मालूम नहीं पड़ेगा। जी जी, इंशाल्लाह जी, नेक्स्ट टाइम हम ज़रूर इस तरह कुछ प्लानिंग मेरी करेंगे। एक्टिविटीज़ भी हैं, मेरी फ्रेंड्स भी, हम लोग मिलके करते हैं, जो कटिंग वगैरह इनकी स्कूल में होती है, एक्टिविटी वगैरह ना, कुछ बनाते कागज़ से ना, तो वो भी वर्क मुझे आता है, तो इंशाल्लाह वो भी मैं एक्टिविटी लेकर आऊँगी आपके पास। अच्छा, ये तो आप बताएं, टीचिंग का एक्सपीरियंस कैसा रहा? शादी से पहले आपने बताया कि बहुत ज़बरदस्त, समझे, वो तो मुझे लगता है वो ख्वाब था मेरा एक, अब आँख खुल गई है। जबरदस्त। बहुत अच्छा था, बहुत मुझे बहुत कितने याद साल आता आपने टीचिंग की? है। तकरीबन 4 इयर्स मैंने टीचिंग की है। अच्छा, जी जबरदस्त। जी, तो वहाँ कौन पे सा सब्जेक्ट ज़्यादा पढ़ाते हैं? मैं छोटे क्लासेस पढ़ाती थी, मुझे बहुत शौक था छोटे बच्चों का। तो जी, बच्चे पालने का ज़्यादा शौक था। अब अपने बच्चे बड़े हो गए। हाँ, इन सिंपल वर्ड्स। जी जी, बहुत अच्छा था, बहुत अच्छा वक्त गुजरा, बहुत अच्छा टाइम। वहाँ पे बहुत सारी फ्रेंड्स थी मेरी, मैम के साथ भी अच्छी मेरे ताल्लुकात थे, लेकिन अच्छा वक्त गुजरा है। फिर मैं इतना कहना चाहूँगी कि इस काम को आपने कंटिन्यू रखना है, इस काम जी, को जी, आपने अल्हम्दुलिल्लाह के साथ करना है, क्योंकि आप अगर बीच में थोड़ा भी छोड़ेंगे तो ये काम फिर खुद ब खुद टाटा बाय बाय कह देगा। जी जी, बिल्कुल। और क्या ज़्यादा प्लानिंग क्या है कि इनकमिंग फ्यूचर मुझे क्या करना है ज़्यादातर? अभी तो फिलहाल मेरा जो इरादा है यही है ना, फैशन डिज़ाइनिंग की तरफ है, तो इसे देखती हूँ अगर यहाँ पे बुटीक आप बनाएंगी, इस तरह की जी जी प्लानिंग है? जी जी, बिल्कुल है, इंशाल्लाह वो फिर मैं अगले प्रोग्राम में मैं ज़रूर शेयर करूँगी। जी जी, अच्छा, आप बिल्कुल। जिक्र कर रही थी ऑफ द कैमरा भी कि आपके जो हस्बैंड है वो आपसे दूर होते हैं, मतलब इन दुबई, वो दुबई में हैं। जी। फिर हिरा, मैनेज करना मुश्किल होता है एक औरत के लिए? बहुत ज़्यादा, अब बहुत फील होता है, बहुत करना मैनेज बहुत मुश्किल है हस्बैंड के बगैर ना। और अभी भी ये कि कुछ भी मुझे काम होता है या कोई भी बात होती है, मैं अपने पहले हस्बैंड से परमिशन लेती हूँ, और सबसे बड़ी बात एतमाद की होती है। अल्हम्दुलिल्लाह बहुत एतमाद है उनको, मुझे भी है उनके ऊपर, वो वहाँ पर हैं, और एतमाद से ही रिश्ता जो ना, कभी तो एतमाद महसूस होती होगी ना। जी जी, उसकी बुनियाद पे भी चलता है। और दूसरी बात ये जो आप ही जो कह रही है ना कि मैनेज करना, ये बहुत मुश्किल है हर जाहिर है, कदम पे। बिल्कुल। जी, जाहिर सी बात है, क्योंकि parents बच्चे teachers हैं, meetings हो जी रही जी, होंगी, बच्चे कहीं हैं, कुछ, इनको कहीं कुछ। ट्यूशन स्कूल हो गया, और हर जगह लेके मतलब जाना होता है, तो मुझे थोड़ा सा लगता है डिफिकल्ट, लेकिन हो जाता है। नहीं, आप इंस्पायरेशन है। देखें, आप अकेले जो है बच्चों को पाल रही हैं, उनके सारे लवाजमात आप उनके पूरे कर रही हैं। एक मैं आऊँ इहो तारा चवंदो आहियां त औरत खे ईअं हुजणु घुरिजे, इंडिपेंडेंट न हुजणु घुरिजे, पाण ख़ुदि मुख़्तियार औरत हुजे। इंडिपेंडेंट हुजणु घुरिजे, डिपेंडेंट न हुजणु घुरिजे। हा, मतिलबु त उन में जेको आहे त तव्हां हिकिड़ो जेके नयूं असांजो आहिनि पंहिंजो नियाणियूं आहिनि, उन्हनि खे इंस्पायरेशन मिले थी त यार हीअ बि त करे थी न, पाण ड्राइव कनि। हाणे त ॾिसंदो आहियां त इलाही छोकिरियूं मूंखे मिलंदियूं आहिनि, स्टूडेंट्स मोटरसाइकिल ते लम्स वेंदियूं आहिनि यूनिवर्सिटी पढ़णु। हिते बि हैदराबाद में तमामु घणी नज़र ईंदियूं आहिनि, पाण कंदियूं आहिनि, पंहिंजी अमड़ियुनि खे भेनरुनि खे विहारे उहे सफ़र कंदियूं आहिनि मोटरसाइकिल से। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। सही सही। अच्छा अज़मत, मूं चाहियो पे त एज़ पर द पैट्रन ऑफ आवर प्रोग्राम असां यादि कंदा आहियूं शख़्सियात खे। जी हाँ, बिल्कुलु। जेकॾहिं कुझु शख़्सियात आहिनि त मां बि ॿुधणु चाहींदमि। बिल्कुलु बिल्कुलु। कल्ह मूंखां हिकिड़ी ग़लती थी, कल्ह मूंखां हिकिड़ो तमामु वॾो नालो रहिजी वियो, जंहिंजो कल्ह जनम ॾींहुं हो। सरमन सिंधी साहिबु आहिनि, असांजो तमामु वॾो रागी, ऐं जेतिरो हुन कमु कयो आहे, जेतिरो हुन ॻायो आहे, कॾहिं बि जॾहिं कंहिं बि बादल वलारियूं असांजूं अलाए छो अवां अखियूं यादि आयूं, ऐं असां जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बि रुआरे वेंदासीं।
नेणनि जा ककर बरसिया हूंदई सुॾकनि में तसारियो हूंदई मूंखे न विसारियो हिकिड़ो ज़ाहिद तुंहिंजे भर में हो जेको तूं तोखां दूर विछड़ी वियो। सो केतिरा ई कलाम सरमन सिंधी जा, चाहे उहो सिंध ते कलाम हुजनि, रोमांस हुजनि, केतिरा ई कलाम हुआ। ऐं सरमद जो जेको आवाज़ हो उहो अॼु बि गूंजे थो। उनजी कल्ह सालगिरह हुई। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं गॾोगॾु पाण अॼु जिन जी वरसी आहे, रागी आहिनि, तमामु ख़ूबसूरत रागी, सभई उन्हनि गीत ॾिना रेडियो खे ऐं पंहिंजो टीवी के जेके कैसेट्स आहिनि उन्हनि खे। अब्दुल्ला कच्छी साहिबु, उन्हनि जे विछोड़े जो अॼु ॾींहुं आहे, उन्हनि जे विछोड़े खे अॼु 26 साल थी विया आहिनि। वरी गॾोगॾु पाण जेकॾहिं यादि कयूं फिल्मी किताबनि जो ख़ालिक, पाण शाइरी जा किताब ॾिसंदा आहियूं, नॉवेल जा, कहाणियुनि जा, ठीकु आहे, हीअ फिल्मी किताब हिननि लिखिया ऐं उन्हनि जो ख़ालिक आहे ज़ख्मी कानपुरी। उन्हनि जी अॼु 23वीं वरसी आहे। उन्हनि 11 फिल्मी किताब लिखिया, गॾोगॾु उन्हनि केतिरनि ई फ़नकारनि जी शख़्सियतुनि ते मज़मून लिखिया, उन्हनि ते ख़ाका लिखिया। उन्हनि जी बि अॼु वरसी आहे। उनखां पोइ अदाकार आहिनि, सिंधी ड्रामनि जा अदाकार आहिनि, इम्तियाज़ शाह, उन्हनि जी बि जेको आहे 5 वरसी आहे। उहे घणे भाङे तव्हांखे सिंधी ड्रामनि में पुलिस ऑफिसर जे उन में रूप में नज़र ईंदा हुआ, किरदार में नज़र ईंदा हुआ। ऐं हू हक़ीक़ी तौर ते बि जेको आहे उन्हनि जी जेका ड्यूटी उहा पुलिस में हुई। उन्हनि जी बि अॼु 5 वरसी आहे। असां इन्हनि टिनी हीरोज़ खे यादि कयूं था ऐं उन्हनि खे उन्हनि जे लाइ दुआ इहा आहे तरफ़ सां उन्हनि जी बख़्शिश फरमाए, उन्हनि खे जवारे रहमत में जायूं ॾे। बिल्कुल भी प्रोग्राम में टाइम कोन बचो है, मैं चाहींदसि त असां यार मौजूद मेहमान का मैसेज वठो। इंशाल्लाह आपका क्या मैसेज होगा? मैसेज मेरा यही है कि थोड़ा जी मतलब काम को कंटिन्यू करें। जी आप यही काम कर रही हैं? हाँ जी, जो मेरा तो यही है कि जो मैं काम कर रही हूँ उसको मैं कंटिन्यू रखूँ। जबरदस्ती। आपको आके कैसा लगा इस प्रोग्राम में? बहुत अच्छा लगा। आप लोगों से फर्स्ट टाइम मुलाकात हुई, बहुत अच्छा लगा आपसे मिलके सर, और आपसे थैंक यू। नहीं बहुत अच्छा लगा, एजाज़ आप आई और उन जे लाइ ॾिसो फर्स्ट एक्सपीरियंस हुयो अॼु कैमरा जे साम्हूं ऐं उन्हनि चयो पिए त असां थोरा नर्वस आहियूं। नर्वस कोन्हे को, महिराण जो मंच आहे, हिते पाण कचहरी कंदासीं जीअं पाण घर में कंदा आहियूं। ऐं नाज़रीन खे असां ॿुधायूं त जेका असां ब्रेक में कचहरी कंदा आहियूं उहा तमामु घणी थोरी दिलचस्प हूंदी आहे। ऐं असां तमामु सुठी अॼु कचहरी थी, ॾाढी ख़ुशी थी इन्हनि नियाणियुनि सां मिली करे जेको महिनत कनि थियूं ऐं हिकिड़े इंस्पिरेशन भी आहे न। तव्हां घर में जेकॾहिं मौजूदु आहियो त तव्हां कमु करे सघो था इन तरह जो। वांदा बिल्कुलु बि न वियो तव्हां इन तरह जो को बि कमु कयो ऐं एक्टिविटीज़ कयो, पंहिंजे पाण खे पंहिंजे ज़हन खे तव्हां मुतमइन रखो। आई एम मच थैंकफुल टू यू हिरा। ऐं नाज़रीन हींअर असां तव्हां खां वठंदासीं इजाज़त। मूंखे ॾींदो इजाज़त अज़मत सां गॾु मुंहिंजे पूरे टीम खे, सभिनीनि साथियुनि खे ॾींदो इजाज़त। पंहिंजी दुआनि में भरपूर रखंदो यादि। अल्लाह निगहबान।